अस्सलाम वालेकुम रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त हज़रा ख़ान मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल जे कीअं आहियो ठीकु आहियो उमेद कयां था ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु असांजी इहा दुआ आहे त जिथे हुजो ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो छो जो फ़क़ति दुआऊं हूंदियूं आहिनि जेके खोड़ सारे प्रॉब्लम्स खां मुसीबतुनि खां बचाईंदियूं आहिनि ऐं का बि मुसीबत अचणी हूंदी आहे त उहा दुआ जे करे जेका आहे उहा वापसि मोटी वेंदी आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे 2 ॾींहंनि जी छुटी खां पोइ सैटरडे ऐं संडे ख़बर अथव तव्हांखे असांजी छुटी हूंदी आहे मंडे टू फ्राइडे रंगनि भरी शाम में असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 4 खां 6 वॻे ताईं लाइव प्रोग्राम हूंदो आहे असांजो ऐं प्लस में असां वटि खोड़ सारा सवाल हूंदा आहिनि जनरल नॉलेज जा ऐं असां वटि के टॉपिक हूंदा आहिनि के गुज़ारतूं हूंदियूं आहिनि के पहलियूं हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ गेस्ट जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा माण्हू ईंदा रहंदा आहिनि असांजे प्रोग्राम में कॾहिं सिंगर हूंदा आहिनि कॾहिं एक्टर हूंदा आहिनि कॾहिं डॉक्टर हूंदा आहिनि कॾहिं एडवोकेट हूंदा आहिनि कॾहिं पॉलिटिक्स हूंदा आहिनि कॾहिं वरी को ॿियो को शोबो हूंदो आहे सो मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाहियल जेके माण्हू आहिनि उहे असांजे प्रोग्राम में ईंदा रहंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजी फरमाइश बि कंदा आहियो त फलां फलां शख़्सियत खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो ऐं असां भरपूर कोशिशि कंदा आहियूं घुराइण जी ऐं असां घुराया बि आहिनि तव्हांजी बकौल तव्हांजी फरमाइश ते बि ऐं जिन जिन फरमाइश कई आहे काफ़ी माण्हुनि जी फरमाइश अञा ताईं रहियल बि आहे ऐं उनजे लाइ बि कोशिशि आहे त ज़रूरु उनखे बि पूरो कंदासीं। सो बहरहाल प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे उहो बि इलाही सुठो टॉपिक आहे तमामु सुठो टॉपिक आहे जीअं असांजी ॿोली जे लाइ चयो वेंदो आहे त सिंधी ॿोली असांजी इलाही मिठी ॿोली आहे इलाही प्यारी ॿोली आहे ऐं ॾुखी ॿोली बि आहे छो जो सिंधी जा जेके हर्फ़ आहिनि 52 आहिनि 52 अखरनि ते ॿधियलु आहे सो हर कंहिंजे सिखण जी बि वस जी ॻाल्हि न आहे छो जो सिंधी ॿोली खे सम्झणु सिंधी ॿोली खे ॻाल्हाइण जे लाइ बाक़ाइदा सिख्या वठण जी ज़रूरत हूंदी आहे ऐं हिकु सुठो जेको टीचर हूंदो आहे न सिंधी जो हिकु सुठो जेको टीचर हूंदो आहे सिंधी जो उनजो जेको ॿारु हूंदो उनजो जेको स्टूडेंट हूंदो उहो ॿियनि स्टूडेंट्स खां वधीक सिंधी में सुठो हूंदो आहे छो जो उनजी पीड़ पखी हूंदी आहे सिंधी सभिनी खे पढ़णु ईंदो आहे लिखण में ईंदो आहे पर जंहिंखे सुठो चवंदासीं न उहो तॾहिं ई थींदो जंहिंखे सुठी सिंधी ॿोली वारो उस्ताद मिलंदो जंहिंजी पंहिंजी सिंधी इलाही सुठी हुजे सो बहरहाल असांजी मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि जीअं उत्तर लाड़ ऐं जेके जेके असांजा तरा आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि सो आहे त सिंधी पर थोरा लहजा चेंज आहिनि असांजा जीअं लाड़काणे वारा थोरो लहजो चेंज ॻाल्हाईंदा आहिनि वरी दादू वारा थोरो चेंज ॻाल्हाईंदा आहिनि पर बहरहाल असां टॉपिक आहे अॼु सिंधी ॿोली ते त असांजे जेके 52 अखर आहिनि कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे पूरी दुनिया में हर साल जीअं जेको आहे असांजे क़ौमी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो वियो त उनखे मद्देनज़र रखंदे असां बि टॉपिक रखियोसीं त असां अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं जंहिंखे यादि आहे उहो असांखे 52 अखर ॿुधाईंदो त अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं कहिड़ा कहिड़ा आहिनि छो सभिनी जा पढ़ियल आहिनि हर कोई पढ़ंदो आहे ऐं हितां खां ई असांजी जेका पीढ़ आहे उहा स्टार्ट थींदी आहे ऐं बेसिक बुनियादु जेको आहे असांजो हितां ई स्टार्ट थींदो आहे सूर तख़्ती खां वठी करे पोइ अॻियां असां वधी वेंदा आहियूं सो अॼु ॾिसंदासीं त हीअ जेको अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं कंहिंखे जेको आहे इहे 52 अखर जेके आहिनि उहे यादि आहिनि सो अॼु जो असांजो टॉपिक ई इहो आहे त अलिफ़ अख खां वठी इहे यके ताईं तव्हांखे 52 अखर सिंधी जा ॿुधाइणा आहिनि त कहिड़ा कहिड़ा आहिनि जेको सही ॿुधाईंदो लास्ट में उहो ई विनर हूंदो सभिनी खे ख़बर आहे जीअं फर्स्ट में असां जेको बि कॉल कंदो आहियूं फर्स्ट में जेको सही ॿुधाईंदो आहे सवाल हुजे या को टॉपिक हुजे जेको सही जवाबु ॾेई सघंदो आहे उनजो लास्ट में नालो विनर तौरु जेको आहे उहो अनाउंस कयो वेंदो आहे सो अॼु ॾिसंदासीं फर्स्ट कॉल किथां खां अचे थी केरु आहे उहो ख़ुशनसीब जेको असांखे ॿुधाईंदो ऐं विनर जो जेको आहे लक़ब उहो उनखे मिलंदो सो सिंधी ॿोली असांजी सभिनी खे अचे थी ऐं यकीनन अखर बि सभिनी खे यादि हूंदा ऐं जंहिंखे यादि न हूंदा त अॼुकल्ह त गूगल जो ज़मानो आहे ऐं हर सवाल जो जवाबु तव्हां गूगल था सर्च करे अच्छा माण्हू चवंदा आहिनि तव्हां सवाल रखो था माण्हू गूगल करे ॿुधाइनि था त मक़सदु त इहो ई आहे न त सवाल ॿुधाइणु अॻियां इंफॉर्मेशन पहुचाइणु सो किथां बि तव्हां ॿुधायो पर ॿुधायो सो बहरहाल असांजी फर्स्ट कॉल आहे आज़ाद कश्मीर खां सो कॉल वठंदासीं खुदा बख्श भाजी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाकी कहिड़ा हाल आहे अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र आहे ठीकु आहे भाई मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया जी जी हा ॾिसां पियो जी सॉरी जी जी प्रोग्राम ॾिसां पियो तव्हांजो
अच्छा टॉपिक ॿुधो आहे त अॼु जो टॉपिक असांजो कहिड़ो अलफ अख खां वठी ये यकी ताईं। अल्फा का आया पर भाजी आप पढ़ल तो कोन आया। अच्छा जी हां। छो क्या आया मीरपुर आजाद कश्मीर में। छा पिया चओ? मुझे एडा ड्यूटी करना है मीरपुर आजाद कश्मीर में प्राइवेट। अच्छा अच्छा ड्यूटी कंदा आहियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे पढ़िया त हूंदो न तव्हां। ना पढ़ल कोन आया घर बंगले में। अच्छा 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 भला चलो चलो ठीकु आहे को मसइलो कोन्हे को ऐं महिरबानी ऐं भाउ चयो त ऐं पढ़ियो ई न आहियां त ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे त ख़बर न हूंदी पर महिरबानी तव्हां कॉल कई आज़ाद कश्मीर खां ख़ुदा बख़्श असांखे कॉल कई ऐं वरी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी। पर जेको आहे असांखे उर्दू वारा ॿुधाए सघनि था सिंधी वारा ॿुधाए सघनि था को हिनजी पाबंदी कोन्हे का त सिर्फ़ु सिंधी ॿुधाए सघनि था उर्दू असांजा उर्दू स्पीकिंग असांजा इलाही सारा कॉलर्स आहिनि त उहे बि असांखे ॿुधाए सघनि था त सिंधी जे जेके 52 अखर आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि अलफ खां वठी इहे यके ताईं विच में कहिड़ा कहिड़ा अखर अचनि था त ॾिसंदासीं त कंहिंखे यादि आहिनि। सो कॉल आहे अच्छा कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वादी नूर अली चंगल वादी शाहपुर चक्कर खां। जी नूर अली भाउ कीअं आहियो ठीकु आहियो? हेलो ना फस करा दुआ दी तोने टॉपिक ॿुधोगे। जी जी अदा अपन पे बला पे बकरी पे पलो पे बुल्लो पे तौरत पे सिंगर से सांप से तम से फारस से तो का गरज दे गेरो गैस खे कटी से या कुछ आहिस्ता आहिस्ता आराम सां ॿुधायो त ख़बर त पए सही था पढ़ो या ग़लति था पढ़ो। हां जी सही पढ़ियो दे सही पढ़ियो दे सही त पढ़ियो पर मतलब तव्हां अञा त 2 4 8 अखर मस ॿुधाया ये यके ताईं ॿुधाइणी आहे। हां ये यक ते ॿुधायो न अभी मूं तव्हांखे न न ये यके ताईं थोरी 52 अखरनि तव्हां 8 मस ॿुधाया आहिनि। यो कह रहा थी कुछ हुआ था अल्लाह जो शुक्र तो मेरी कॉल लगी जी हां मेरी कॉल लगी मुझे शुक्र अल्लाह से लाइन का कॉल के प्रोग्राम अब तव्हांजो डेली ॾिसणो आहे जॾहिं खां बि सूमर खां वठी जुमे ताईं। महिरबानी भाउ थैंक यू तव्हांखे अलफ बि यादि कोन्हे माना सब कॉलरनि खे मुंहिंजो सलाम जेके प्यारा प्यारा कॉलर तव्हांजी पूरी टीम खे सलाम पूरी टीम खे दावत हुजे असांजी। थैंक यू भाउ अल्लाह हाफ़िज़। थैंक यू भाई नूर अली भाउ खे कॉल त उन्हनि कई पर उन्हनि खे यादि कोन हुन लाइ छा पढ़ी करे जन छॾाए छॾी ऐं चवंदो आहे 52 अखर पढ़ी हुयमि मुंहिंजो ईअं न आहे। सो बहरहाल वरी महिरबानी तव्हां कॉल करण जी ऐं प्रोग्राम खे ॾिसण जी पर ॾिसंदासीं त अञा ताईं असांखे उहो कॉलर अच्छा जीअं नूर अली भाउ ॿुधाए पियो अलफ खे बे अलाए काथे काथे वञी पवो सम्झ में न पियो अचे छा थो पढ़े आराम सां ॿुधाइणो आहे का जल्दी कोन्हे का कॉम्पिटिशन कोन्हे को त तव्हां हिकिड़ी साई में ॿुधाइणो आहे ईअं न आहे आराम सां ॿुधाइणो आहे जे सम्झ में त अचे त केतिरा अखर तव्हांखे यादि आहिनि। अच्छा अगरि कंहिंखे 52 अखर यादि न हूंदा अगरि कंहिंखे घटि क्वांटिटी में आहिनि ऐं उनखां वधीक अगरि कोई नथो ॿुधाए सघे त बि तव्हां विन करे सघो था पर कोशिशि करियो त पूरो जेको आहे उहो अलफ अख खां वठी इहे यके ताईं तव्हांखे यादि हुजे ऐं आराम सां तकड़ न ऐं हा फोन कॉल जो आउं ॿुधाईंदी हलां जीअं हमेशह ॿुधाईंदी आहियां जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी म्यूट करे छॾींदा कयो बंदि करे छॾींदा कयो या वरी 2 मिंटनि जे लाइ टीवी ऑफ करे छॾींदा कयो सो जो कॉल जेको आहे न हमेशह सुकून वारी जॻह ते मिलाईंदा कयो ऐं एॾी महिनत खां पोइ तव्हांजी कॉल मिलंदी आहे तव्हां पाण ई ॿुधाईंदा आहियो त एॾी कोशिशि खां पोइ कॉल मिले थी ऐं कॉल मिलण खां पोइ वरी सो बहरहाल अब्दुल जब्बार भाउ सां लाइन ते आहे नवाब शाह खां कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी कीअं आहियो भाउ? अदी ठीक अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि हो केरा? मां बिल्कुलु ठीकु आहियां जी भाउ टॉपिक ॿुधो असांजो अॼु? जी अदी ॿुधो अथऊं। जी यादि आहे? मैं कुछ तो याद आहे अदी। ॿुधायो ॾिसो केसि ताईं यादि आहे पर आराम सां ॿुधाइजो। अदी अलफ अंब चइबो या अलफ अख चइबी इहो ॿुधायो न। अच्छा तव्हां अलिफ सां पढ़ो छो जो पहिरियां अलफ अख पढ़ाई वेंदी हाणे अंब था पढ़ाइनि पर तव्हांखे जेको अचे तव्हां उहो पढ़ो। मां त अदी अलफ अंब पढ़ियो अलफ अंब बे बला बे बकरी ईअं पढ़ियो। हा ॿुधायो। अलफ अंब बे बला बे बकरी पे पल्लो बे बोलड़ो थे थंब पे फानूस पे फीथो गव गड गे गेरो ने मुन्ने चे चतू चे छटरी ये जिब दाल दूल जाल जरो। अच्छा खबर तो अदा जे जंजीर रेमाड़ी निमस लकड़ नु नथ रेवण इन के गेन गाली ना अदा ॻाल्हि ॿुधो जी अदी तव्हां पढ़ो सही पिया पर तव्हां विचा पा पढ़ो
मतलब सीक्वेंस ही ना है, माना शुरू वारी लाइन के छॾे वरी तव्हां 8 लाइनूं कटे वरी एंड में हलिया था वञो, वरी एंड जा 2 लफ़्ज़ छॾे वरी मतलब मथे था हलिया वञो। मतलब हाणे पढ़ी के टाइम थियो आहे न हींअर त इहो ई माशाल्लाह त- ॿारनि जा पीअर थी विया हूंदी। अच्छा इहो ई त मक़सद आहे असांजो, त ॾिसूं त कंहिंखे सही तरीक़े सां यादि आहे, अच्छा पंहिंजी ॿोली आहे न असांजी, बिल्कुलु वधी ऐं यादि हुजणु खपे न। जी बिल्कुलु। सो बहरहाल ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? बस अदी अल्लाह तव्हां ख़ुशि रखे, वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू भाउ अब्दुल जब्बार, वॾी महिरबानी। ऐं तव्हां कोशिशि कई, ऐं भाउ सुठी कोशिशि कई। अच्छा उन्हनि ॿुधायो सही, लफ़्ज़ सही पिया पढ़नि पर अॻियां पोयां उन्हनि पढ़ी छॾियो। सो बहरहाल कोशिशि बि त चवंदा आहिनि कामयाबी जी कुंजी हूंदी आहे, त कोशिशि कयो त ॾिसूं था केरु थो सही पढ़े, छो जो मूं वटि लिखियलु आहे त आउं उनखे ॾिसां बि पई त तव्हां मां केरु सही पढ़ी ॿुधाए थो या न। सो बहरहाल गुड्डू खां कॉल आहे हनीफ शाह जी। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। टॉपिक ॿुधो आहे, यादि आहे अलिफ बे? न टॉपिक बिल्कुलु ॿुधो आहे। जी पोइ ॿुधायो। जी टॉपिक ॿुधो आहे, प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं था। महिरबानी। पोइ अलिफ ऐं अंब यादि आहे? अलिफ अख बे बिदक बे बुक बे भित ते तारो ते लो जी जुती से सवाब ते पग। ओ गलत गलत हनीफा, थैंक यू। ऐं जेको आहे भाई थेले खां पोइ सभु ग़लति छो था थी वञनि थेले खां पोइ बसि थेलो ॾेई था छॾनि, हू थेले वारो धिके वारो थेलो थी वियो। सो बहरहाल जेको आहे अलिफ अख या अलिफ अंब, हाणे अंब पढ़ायो थो न, पर पहिरियां जेको आहे अख पढ़ाई वेंदी हुई। सो हाणे अलाए छो मतलब थोड़ी चेंजिंग कई अथनि, पर बहरहाल आहे अखर त साॻा ई आहिनि। सो ॾिसंदासीं त 52 अखर असांजी पंहिंजी प्यारी ॿोली सिंधी जा कंहिंखे यादि आहिनि, कंहिं दिलि सां पढ़िया हुया ऐं कंहिं दिलि सां यादि रखिया आहिनि। कहिड़ो ख़ुशनसीब कॉलर आहे जेको विन कंदो ऐं विनर जो नालो उनखे मिलंदो। ॾिसंदासीं किथे आहिनि सभु कॉलर्स। आंटी नईमा, शाज़िया, मिसिस रहमान, मिसिस समर शाह त पाण टीचर आहे, उनखे त यादि हुजणु खपे मिसिस समर शाह, तव्हां पाण कॉल कयो। ऐं उनखां अलावा जेको आहे मज़हर भाउ आहे, उनखां अलावा अलीगुल भट्टी भाउ ऐं बगन ठक्कड़ भाउ आहे, तमामु सुठी शाइरी कंदा आहियो बगन भाउ। अॼु जेको आहे अलफ अखर इहे यके ताईं ॿुधाइणो आहे। सो जल्दी जल्दी सां कॉल कयो। इन खां अलावा आमना लिटिल सिंगर असांजी, ऐं अमारा फ्रॉम सखर। अमारा तव्हां वॾा इंटेलिजेंट लॻंदा आहियो, पर अॼु तव्हांजी ख़बर पवंदी त तव्हांखे अलफ अख जेको आहे उहो अचे थी या नथी अचे। सो बहरहाल असांजे सिंधी जा 52 लफ़्ज़ आहिनि। ॾिसो 26 लफ़्ज़ आहिनि इंग्लिश में। इंग्लिश त सभु सिखी वेंदा आहिनि पर सिर्फ़ु सिंधी असांजी जेका ॿोली आहे उहा छो ॾुखी करार ॾिनी वई आहे, सिर्फ़ु इन लाइ त असांजी ॿोली में 52 लफ़्ज़ आहिनि, 52 अखर आहिनि। सो उन 52 अखरनि खे सिखण जे लाइ टाइम खपंदो आहे। सो बहरहाल गुलसन चांडियो आहे भाउ सां लाणकणे खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो गुलसन? क्या खुश आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? असां ठीकु आहियूं। पढ़ंदा आहियो गुलसन? हा पढ़ंदा आहियूं। कहिड़ी क्लास में? 3 क्लास में। वाह वाह। माल पक ये ताईं ॿुधाईंदमि। अच्छा ॿुधायो। अल्पक बे बिदक बे बुक बे भित ते तारो ते थेलो ते टोपी ते ठूस ते टूट से सवाब ते पग जिम जुती जे जुब जे जुर्ती जे जन से जंग से छतरी अजम के खचर दाल धोबी डाल दे डाल रेल डाल डगो डाल जरो रे रेल रे माड़ी रे रंदी सिंह सीटी सिंह सात सुबदा देख तो जो जाले मैंने न गेन करिचो से फीतो का कलम का फोटो के खट गे गऊंगे घोड़ो मैं सिंगलाम लको नी मसनू न चोलिक नंडड़ो ये यको। वाह 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 जबरदस्त। अच्छा अली सर काल ॿुधो। अच्छा गुलरेज जो भाई है। अच्छा 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 मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॾिसी पिया ॿुधायो या यादि आहे? यादि आहे पक? एबीसी न एबीसी न हिनमहिल जेको अलफ अख बे बिदक जेको तव्हां ॿुधायो। मां यादि आहिनि, मूंखे यादि आहिनि। वाह वाह जबरदस्त। चलो गुलसन तव्हांखे वॾी महिरबानी तव्हां कॉल कई। फ़िलहाल त असां गुलसन जो नालो लिखंदासीं विनर्स में, छो जो तमामु सुठो ॿुधाई ऐं हुनजो मूंखे यादि आहे। सो अॼु हिन खां पोइ जेको आहे सेकेंड हाणे ख़बर न आहे केरु थींदो केरु न थींदो। सो जिन जिन जा नाला खयां उन खां अलावा अमारा जे लाइ मां चयो अमारा है, दुआ है हैदराबाद खां, ऐं काइनात आहे, अफरोज़ आहे, किन्ज़ा आहे,
ऐं ॿियो केरु रहिजे थो, मरियम आहे ऐं खोड़ सारा असांजा कॉलर्स आहिनि जेके कॉल कंदा आहिनि। सो हर टॉपिक ते तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहियो, हर टॉपिक ते मतिलबु ज़बरदस्त ॻाल्हाईंदा आहियो। ख़ालिद भाउ आहे, ख़ालिद भुट्टो भाउ, ऐं उन खां अलावा मीर मोहम्मद भाउ दुबई खां। सो ॾिसंदासीं केरु आहे कॉल ते केरु न आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो टीवी जो वॉल्यूम ऑन आहे। सॉरी इरशाद भाउ, ऐं इरशाद भाउ कराची खां कॉल कई पर टीवी जो वॉल्यूम ऑन रखियो हुन त कॉल जेका त पाण ॾिठी त डिस्टर्बेंस हुयो लाइन में इलाही, सो इन जे करे कॉल कट करणी पई। सो हमेशह मां ॿुधाईंदमि, मुंहिंजो ॿुधाइण जो को फ़ाइदो न आहे थींदो, मतिलबु सभु पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे न अगरि म्यूट न आहियो कंदा त बिल्कुलु थोरो सो बि रखंदा आहियो, पर तव्हांखे इहो ॿुधायो त हिकु या ॿिनि उन ते तव्हां रखंदव त बि आवाज़ अची ईंदा, छो जो हिन में को अहिड़ो सिस्टम आहे टीवी ऐं मोबाइल जो जेको उहो कैच कंदा आहिनि, सो अची वेंदो आहे हुन में। इहो मतिलबु इन्हनि सां असां चीटिंग नथा करे सघूं, सिस्टम सां चीटिंग नथा करे सघूं। सो जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी ऑफ रखंदा कयो, म्यूट रखंदा कयो, बंदि रखंदा कयो। चई थकी पई आहियां। अच्छा कॉल आहे असांजी तमामु प्यारी कॉलर अनीता जी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुश आहियो न आप? मां बिल्कुलु ठीकु। अनीता तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? हा मां ठीकु आहियां, मुंहिंजो नालो न खयो आहे। तव्हांजो नालो न खयो त इन जे करे त तव्हांजी कॉल अचणी न, तॾहिं जी तव्हांजी कॉल लॻी वई न तॾहिं नालो न खयो। न अॼु मैं नाला करी छॾियो पर असांखे हाणे तव्हां लॻे थो विसारियो था, असां तव्हांखे नथा विसारे सघूं, तव्हां विसारियो था असांखे। अरे यार तव्हांखे यादि करण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी अज़रा आहे, मूंखे यादि करण लाइ पूरी सिंध आहे, सिंध खां ॿाहिरि बि असांजा कॉलर्स आहिनि, त कंहिंखे अगरि मां यादि न आहियां कंदी त दिलि में न कंदा कयो। हा मसलो न आहे, इहा ॻाल्हि शाबाश। अच्छा अनीता टॉपिक ॿुधो अथई? हा टॉपिक ॿुधो आहे तव्हांजो, तव्हां असांखे ॿार खां पढ़ाए छॾियो हिन अच्छा पोइ ॿुधाईंदो? हा ॿुधाईंदासीं ज़रूरु। ॿुधायो। अल्फास बे बदक बे मुक बे वित ते तारो ते ठेलो ते टोपी ते टूट से सवाब पे पग जिंदगी जे बजे जितकी जे जन्या से चंद्र से छत्री है आदम के कच्चर दाल दरो दाल दोबी दाल एडल दाल एल दाल दगो दाल दरो रे माड़ी रे हीरा सीन सीटी सीन सीन सातु जा गई तू तो जो जालिम आई नहीं लगे गई गाली के फे बानु सब सीतो काप कलम काप तो के खता गाव गडा गे गाऊं गे गोड़ो ने सिंगल आमला को भी मस्त वाह अनीता जबरदस्त, वाकई में अनीता खे त यादि आहे सभु, शाबाश। अच्छा अनीता सेकेंड विनर त तव्हां आहियो, ख़बर आहे? हा छो जो ॿुधाए सही आहे न, दिलि वॾी थी वेंदी। अच्छा अनीता ॿियो छा चवणु चाहींदीअ? ॿियो जेको पुछो गानो ॿुधायां चओ त सूफ़ी? ठीकु आहे ॿुधायो। आवाज़ शिक हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पैशल, असांजी यारी क़बूल पैशल, असुल खां आहियां अवांजी बानी, असुल खां आहियां अवांजी बानी, बंदी बेकारी कबूल पैशल, बंदी बेकारी कबूल पैशल, अवांजा शिक हज़ार आहिनि उदास अछड़िन सवा तो सुहिणा अञा त कहने ॾिठो ई नाहे, उदास अछड़िन सवा तो सुहिणा अञा त कहने ॾिठो ई नाहे, झुरे झुजे ऐं सड़े थी सिक में, झुरे झुजे ऐं सड़े थी सिक में, ही दिल वेचारी कबूल पैशल, ही दिल वेचारी कबूल पैशल, अवांजा शिक हज़ार। थैंक यू अनीता, थैंक यू। ऐं अनीता बि असांखे जेको आहे 52 अखर जेका आहे उन्हनि खे यादि हुया ऐं सही तरीक़े सां ॿुधाई, ऐं उन खां पहिरीं जेको आहे लाड़काने खां गुल सन असांखे पूरी पटी ॿुधाई। ऐं ॾिसो
ॿ हिन असांजा हिन वक़्त ताईं फर्स्ट ऐं सेकेंड कॉलर्स जिन असांखे सही ॿुधायो आहे। बाक़ी इन खां पहिरीं जिन जिन कॉल कई उहे सही न ॿुधाए सघिया, त हाणे असां ॾिसंदासीं त हाणे असांखे केरु ॿुधाईंदो थर्ड असांजो कहिड़ो विनर हूंदो या असांजो कॉलर हूंदो जेको असांखे सही ॿुधाईंदो। अच्छा, यादि मूंखे बि कोन हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, टाइम थियो आहे पढ़ंदे, सो अॼु मूंखे बि ॾिसी करे माना उहो टाइम यादि अची वियो त कीअं पढ़ंदा हुआसीं कीअं, छो जो सभिनी खे रिकॉल थींदो न। असां पंहिंजो पुराणो टाइम यादि कंदा आहियूं त जल्दी असांखे रिकॉल थींदो आहे त असां कीअं स्कूल वेंदा हुआसीं, कीअं पटियूं पढ़ंदा हुआसीं, कीअं जेको आहे लिखंदासीं, कीअं असां टीचर्स जा दड़का खाईंदासीं। सो हिन अॼु वारो जेको असांजो टॉपिक आहे 52 अखर जेके असांजा 52 अखरनि ते ॿधल जेका असांजी लुगत आहे उन सभिनी खे रिकॉल करायो हूंदो, छो जो सभई पढ़िया आहिनि ऐं सभिनी खे रिकॉल थियो उन ज़माने में हलिया वेंदो। जेको जेको अॼु जो प्रोग्राम ॾिसंदो ऐं जेको जेको टॉपिक ॿुधंदो उहो पंहिंजे उन ज़माने में हलियो वेंदो। सो असांखे हिन वक़्तु कॉल आहे तमामु प्यारो भाउ असांजो अली गुल भट्टी ऐं उन्हनि जी तमामु प्यारी वाइफ असांजी भाभी, उन्हनि खे कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हज़रत कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हज़रत तव्हां ॾाढो मज़ेदार टॉपिक रखियो आहे, यकीन ॼाणो असां जहिड़ा माण्हू त कीअं ई भुली विया आहियूं उहा पटी जेका पहिरियां पढ़ी थी। बिल्कुलु। अच्छा यार, मसला ॾाढा सुठा अथव, ही टॉपिक ॾाढो सुठो आहे, महिरबानी। नॉलेज जो बि आहे, मज़ेदार बि आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, अली गुल भाउ ठीकु आहे? तबियत ठीकु आहे उन्हनि जी? न, अॼु उन्हनि जी थोरी तबियत ठीकु न आहे। अच्छा, अल्लाह साईं ख़ैर कंदो, अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी, हाणे त मुंहिंजी सिंधी बि एॾी साफ़ न आहे, छो जो कराची में असां सिंधी को आहे कोन, सही इन सही। करे त मुंहिंजी पाण जी साफ़ कान्हे, पर कोशिशि करे तव्हांखे ॿुधायां थी। हा ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। अलफ अख बे बदक बे बुक बे भित ते तारो थे थेलो ते टोपी थे ठूंठ से सवाब पे पग जिम जुती जे जन्य जे झिरकी जे जन चे चंड थे छत्री हाय हजम खाए खच्चर दाल दर दाल डोबी दे डेडर दे डेल दे ढगो दरो रे रेल रे मारी जे जंजीर सीटी शीशी सातू सुजा ज़ईफ तई तो दई जालिम इन एनक गेन गाली चो फे फानुसो फे सीतो का कलम का फोसो के खट का गदह गे गेरो गे गऊं गे सिंगलाम लकड़ो मी मस नु नथ रे वण वाजो है हाथी हम तो खाली ये यको। वाह वाह वाह, जबरदस्त। हिक ॿिन जगह ते थोड़ो कोशिश कई एडी याद कर जो मुझे असांजी त सिंधी भी हाणे सही काने के तव्हांजो टॉपिक ॾाढो सुठो आहे, माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। न न, तव्हां बिल्कुलु सही ॿुधाई, पर हिक हंध ते थोड़ो थी वियो, पर ख़ैर फंबल थी वियो उहो बि, सो ख़ैर आहे, फंबल जो ठीकु हूंदो आहे। फंबल माना थोड़ो लफ़्ज़ खाई वियो था हिकिड़े हंध ते, ठीकु आहे। अच्छा हा, सो उनजो ख़ैर आहे, उनजो को मसलो न हूंदो आहे। चलो ॿियो ॿुधायो, ॿियो ठीकु आहे भाॼी? जी जी, ॿियो शुक्र अल्लाह जो। ॿार ठीकु आहिनि तव्हांजा? अली रज़ा में फरवा? हा उहे बि ठीकु आहिनि। अच्छा असां तव्हांखे सभु ॾींहं ते एॾो मिस कंदा आहियूं, तव्हां जंहिंमहिल कॉल ईंदा हूंदा पोइ टीवी यकीन कयो त एतिरी कोन ॾिसंदा आहियूं। अच्छा, हा मां त कोई ॾिसंदी कान आहियां, तव्हांजो भाउ बि जंहिंमहिल तव्हांजो प्रोग्राम ईंदो आहे न ओॾी महिल टीवी खोले ॾिसंदो आहे। ऐं अॼु मां स्पेशली माण्हुनि खे दुआ कंदमि मुंहिंजे हसबैंड जहिड़े दुआ कनि, मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, सभई दुआ कंदा ऐं हमेशह दुआ कंदा बि आहिनि, अल्लाह साईं उन्हनि खे वॾी हयाती ॾींदो, उन्हनि खे ख़ुशि रखंदो। ऐं मां हुनखे थोरो सॉन्ग चई मां पंहिंजे हसबैंड खे ड्यूट कंदसि। ठीकु आहे भाभी, ओके। दिलनि जा मालिक हो अल्लाह मुंहिंजे यार जी पारत ठही, यार जी पारत ठही हो अल्लाह मुंहिंजे प्यार जी पारत ठही। दिलनि जा मालिक हो अल्लाह मुंहिंजे अली गुल जी पारत ठही। आमीन आमीन। आई लव यू अदरा, बाय। रब तव्हांखे ख़ुशि कंदो। लव यू टू, अल्लाह हाफ़िज़। लव यू टू भाभी ऐं भाॼाई, छो जो भाभी असां उर्दू जो वर्ड आहे ऐं भाॼाई असां सिंधी में चवंदा आहियूं। सो बहरहाल असांजा उर्दू कॉलर्स बि ॾिसंदा आहिनि त असां उर्दू ऐं सिंधी थोरो मिक्स करे बि ॻाल्हाईंदा आहियूं। सो असांजी ॿई ॿोलियूं जेके आहिनि उहे पंहिंजूं आहिनि। ऐं मां इहो चवंदसि त तमामु प्यारी भाभी असांजी, भाॼाई असांजी, ऐं जेका पंहिंजे मुड़ुस सां खोड़ सारो प्यारु कंदी आहे। सो अली गुल भट्टी भाउ जे लाइ खोड़ सारी दुआऊं,
खोड़ सारो प्यार, बेस्ट विशेस ऐं अलाह साईं उनखे तमामु वॾी उमिरि ॾींदो ऐं ख़ुशि रखंदो, सिहत ॾींदो ऐं दुआ आहे सभिनी जी त हू जल्द खां जल्द सिहतयाब थींदो। आमीन। अच्छा, ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक ते हलूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक रंगल वरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। अॼु जो टॉपिक तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु जो टॉपिक आहे असांजा सिंधी जा 52 अखर पट्टी जेका असां नंढपण में पढ़ीसीं, सो उहा कंहिं कंहिंखे यादि आहे। सो हिन वक़्तु असां सां इरम आहे लाइन ते, उन्हनि खे वेलकम कंदासीं लाड़काणे खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो इरम? ठीकु आहियो? जी जी असां ठीकु आहियूं, तव्हां कीअं ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। इरम, पढ़ंदा आहियो? जी जी। कहिड़ी क्लास में? चौथे में। अच्छा, त पोइ अॼु जेको टॉपिक असां रखियो आहे तव्हांखे त यादि हूंदो? जी जी। ॿुधायो। अलिफ अख बे बिदक बे बुक बे बिस्ते तारो से थेलो से टोपी से टूट से सवाब से पग जीम जीती जे डुब जे घिसी जे जन से छतरी है जम से खटर दाल डर दाल डब दाल डर दाल डर जी जी। दाल डबो दाल डरो रेरेलो सिंसी सिंसी सासु जज पुअत तो जुए जाल में न दिन दिन से पेपम तो कैसी तो काफ कलम काफ तो के खटर गाफ गदा जे जो ने से नाम लकोनी मसनी मसनी नो आवाज हो आती न सुन रही है तो वाह 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 इरम, यादि ॿुधायो? जी जी, छा पिया चओ? अच्छा, इरम खां पुछणो त यादि ॿुधायो अथनि या न, पर कॉल जेका डिस्कनेक्ट थी। थैंक फॉर कॉलिंग। इरम जेको आहे लाड़काणे खां असांखे ॿुधायो ऐं इरम बि पटी असांखे सॼी ॿुधाई ऐं यादि हुई उन्हनि खे। सो बहरहाल हिन वक़्तु ताईं असांखे 3 खां 4 माण्हुनि सही ॿुधायो आहे, बाक़ी जिन कॉल कई आहे उन्हनि सही न आहे ॿुधायो। सो अञा ताईं जेके अञा त कॉलर्स रहियल आहिनि, अञा त पूरो प्रोग्राम पियो आहे, त ॾिसंदासीं त केरु केरु अञा वधीक सही ॿुधाए थो ऐं केरु केरु जेको आहे ग़लति ॿुधाए थो, या कंहिंखे अधु यादि आहे, कंहिंखे 2 टे 4 लफ़्ज़ यादि, उन्हनि खां पोइ यादि ई न आहे। सो बहरहाल जेको आहे अॼु जो टॉपिक, ऐं अॼु जो टॉपिक जेको आहे सभिनी जी पसंदीदा टॉपिक आहे, सभिनी खे इलाही वणंदो आहे। ऐं छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजी ॿोली सां कंहिंखे प्यारु न हूंदो, ऐं इहा ॿोली उहा आहे, इहा अखर उहे आहिनि जेकॾहिं असां इन्हनि खे न पढ़ूं आहे या असां इन्हनि खे न सम्झूं आहे त असां का बि ॿोली या का बि जेका लैंग्वेज आहे उहा न सम्झी सघूं आहे, न ई अॻियां असां पढ़ी सघूं आहे, न ई असांखे सम्झ में अचे आहे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजे बेसिक खां अॻिते वधंदो आहे। सो कॉल आहे असांखे गंबट खां, जावेद ॼामड़ो भाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? अल्लाह जो शुक्र भाउ, तव्हां ॿुधायो कीअं? ठीकु ठाक? बस भेण जी दुआ लगी पई आहे। जी अदा, टॉपिक ॿुधो आहे भाउ? हा भेण, तव्हां त ॿुधो आहे? ॿुधाईंदव? असां जेका पटी पढ़ी आहे न चेंज थी आहे काफ़ी, फीथो असां माना अवल पियो झट खां हाणे पोइते थी वियो आहे काफ़ी। अच्छा, पटी चेंज थी आहे, ठीकु आहे, पर एतिरी बि चेंज न आहे थी, सेम ई आहे। हा त कुझु त ॿुधायो। अलिफ अंब बे बल्ला बे बकरी बे भोलो ते तारो ते थंब ते कंडन ते टूट ते सवाब पे पलो जीम जट जे जिब जे झिरकी ने मुन ते चटू से छटरी हे हदऊ खे खचर दाल दल दाल धोबी दाल एडर दाल गाखर दाल ढगो जाल जरो रे रुपियो रे मारी जे जंजीर सीन शान सीन सिंह सा संदूक साद सुफड़ा दामन पे टोटो जो जालिम एन नक गेन गाली चो फे फानोस काफ कलम काफ कुत्तो खे खत गा गदा गे गेरो गे घोरो ने सु लाम लकुण मी मस नु नथ नु वण वाह वाह दो ए हनी अल्फुन दो या पुत्रो। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त, अची त वई तव्हांखे पूरी त ॿुधाए वियो तव्हां। हा पर कुछ लफ्ज चेंज थिया न, चेंज, हाँ बिल्कुल बिल्कुल। अच्छा, लफ्ज साॻा आहिनि, जीअं अलफ अख पहिरीं पढ़ाई वेंदी, हाणे अंब आहे, पहिरियां बे बदक हाणे बे पला पढ़ाई थी वञे, सिर्फ़ु इहो चेंज थियो आहे, बाक़ी लफ्ज साॻा आहिनि। पले खां पोइ फीथो ईंदो न, हाणे जिम झट ॾिनो था न। बिल्कुल सही था चओ। ॿियो हिते चेंजिंग थी वई आहे। बिल्कुल। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? अभी लतिश हाणे छेड़चंदुमि। जी जी बिल्कुल।
अखर पर अल्फ जो ॿिया वरक सभु सार अंदर तूं जार पना परनि केतिरा। वाह 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 ज़बरदस्त, थैंक यू जावेद भा, थैंक यू। ऐं जावेद भा गंबट खां असांखे कॉल कई ऐं जावेद भा जेको आहे पूरी पटी ॿुधाई ऐं उन्हनि खे बि पूरी यादि हुई। थोरी चेंजिंग थी वई आहे वाक़ई में, पर जेको आहे एतिरी बि चेंजिंग न आहे थी, साॻी आहे। सो बहरहाल अॼु जो जेको असांजो मेन टॉपिक आहे उहो आहे असांजो 52 अखरनि ते ॿधल लुगत जेका असांजी आहे, त ॾिसंदासीं कंहिंखे यादि आहिनि 52 अखर असांजी सिंधी जा। छो जो असां पूरी सिंधी त सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा आहियूं ऐं उन में इहे 52 अखर 24 कलाकनि में अलाए केतिरा दफ़ा असांजी ज़बान ते ईंदा आहिनि। सो ॾिसंदासीं त यादि कंहिंखे आहिनि। हर कंहिंखे रिकॉल त ज़रूरु थींदो, छो जो सभु जेके असां कॉल कनि पिया उहो इहो ई चवनि पिया त मतिलबु पहिरियां पढ़ी हुईसीं, शायदि असांखे यादि हुजे या न हुजे, मतिलबु उन दौर में हर कोई हलियो थो वञे। सो जॾहिं खां पुराणी ॻाल्हि ईंदी आहे सो उहो यादूं जेके न ताज़ो थी वेंदियूं। सो ॼाम शुरू खां कॉल आहे असांखे सिद्दीक सोलंकी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो भेण? अल्लाह जो शुक्र भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अदी असां त पुराणा माण्हू आहियूं। मोहम्मद सिद्दीक सोलंकी पियो ॻाल्हायां। जी जी भाउ। जी मुंहिंजी उमिरि माशाल्लाह 52-53 साल आहे। अच्छा, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। मूंखे पटी अञा ताईं यादि आहे। अच्छा, वाह वाह माशाल्लाह। मां पढ़ंदो हुउमि सो वरी 8 क्लास में मां कुझु मजबूरियूं जी त स्कूल छॾे ॾिनो। अच्छा चल, पर इन करे पटी आहे हाणे त वरी थोरो लफ़्ज़ जीअं अलफ़ अंब पढ़ंदा हुआसीं, सही सही, जीअं हाणे वरी आहे अलफ़ अख। ठीकु आहे जेको तव्हांखे पटी पर पुराणी। हा बिल्कुलु ॿुधायो, बिल्कुलु ऐं बिल्कुलु यादि आहे मूंखे। जी जी ॿुधायो। अलफ़ अंब बे बल्ला बे बकरी पे पलो बे बोलड़ो ते तारो टे ठूट टे टिंडण से सवाब ते थंब पे फानुसो पे पीतो गप गड्ढा गे गेरो ने सिंह के खट याको दादुल ज़ारो दे दोबी दे डर दे डर दे डेला दे धागो ते हर चीज जी जत्र जे जी बने मुन्या ते चतु छे चतु के खचरे ने न के हाल चोरे रिछ रिंजे रे मारी मी मत नु नथ लाम लकण सिंह सान शिन शिन वावा डोका कलम सात संदूक तो जामन रे वण तो जो जालम हे हरणी जे झिरकी के घोड़ू काफ कलम लाल हमदड़ो। मुझे साथ हो जेको आदो मतलब सही बिल्कुल न त सही प्रोग्राम में गाल कोन थिया ना। जी न तां सुठो पे गाल आई माशाल्लाह मां प्रोग्राम ॾिठो न एडी मुंहिंजी दिलि चयो इन प्रोग्राम में मां अॼु हिस्सो ज़रूर वठां। जी भा आई बिल्कुल तां माशाल्लाह काल्ह लगी वई। मेहरबानी डो अदी तव्हांजो प्रोग्राम तव्हांजे डायरेक्टर जेके रखियो आहे ज़बरदस्त रखियो आहे ऐं सिंधियुनि माण्हू असांजे लाइ ॼण न हिकिड़ी सम्झ आहे। बिल्कुलु अदी हिकु नंढे वॾे खे इहे यादि हुजणु खपे। बिल्कुलु अदा बिल्कुलु सही था चओ। बिल्कुलु अदी महिरबानी अदी। थैंक यू भा, वॾी महिरबानी। ॼाम शुरू खां असांखे सिद्दीक सोलंकी भा कॉल कई ऐं भा बि जेको आहे ॿुधाइण जी कोशिशि कई, सुठी कोशिशि कई ऐं 52 साल उन्हनि जी उमिरि हुई त थोरो जेको ज़ाहिरी ग़लति ॿुधाइण में, पर माना उन्हनि बिल्कुलु सही ॿुधाई ऐं 52 अखर ई ॿुधाइनि, 52 साल उन्हनि जी उमिरि बि आहे। सो बहरहाल ॾिसो जेके असांजा पुराणा माण्हू आहिनि पुराणे दौर जा उन्हनि खे सभु कुझु यादि हूंदो आहे जेको हुननि पढ़ियो आहे। सो चवंदा आहिनि न अॼुकल्ह जो जेको आहे ग्रेजुएट ऐं उन दौर जो चवंदा आहिनि 8 क्लास पास, मतिलबु ॻाल्हि लॻभॻि सेम कंदा आहिनि हिकु जहिड़ो, तॾहिं जी पढ़ाई शायदि एतिरी सुठी हुई। सो अॼु जो ग्रेजुएट माण्हू ऐं तॾहिं जो 8 क्लास या मैट्रिक पास जेको आहे उहो बराबरि हूंदा। सो बहरहाल अॼु जा 52 अखर ॾिसंदासीं, अॼु केरु ॿुधाईंदो सही तरीक़े सां। हिन वक़्त ताईं हाणे जेके सिक्वेंस में कॉल्स अचनि पियूं उहे सभु सही था ॿुधाइनि, पर हाणे नेक्स्ट कॉल ॾिसंदासीं कहिड़े शहर खां हूंदी, कहिड़े इलाइक़े खां हूंदी, या असांजी सिंध खां हूंदी या सिंध खां ॿाहिरि हूंदी, या असांजी कंट्री खां हूंदी या कंट्री खां ॿाहिरि। छो जो तव्हां ख़बर आहे त आउट ऑफ कंट्री खां बि असां कॉल ईंदी आहे, सिंध खां ॿाहिरि ॿिया जेके असांजा सूबा आहिनि उन्हनि खां बि असांखे कॉल ईंदी आहे। असांजा उर्दू स्पीकर जेके आहिनि उर्दू ॿोली वारा उहे बि असांखे कॉल कंदा आहिनि, उर्दू कॉलर्स बि असांजा इलाही आहिनि। सो ॾिसंदासीं हिन वक़्तु केरु हूंदो ऐं असांखे 52 अखर ॿुधाए सघंदो या न, छो जो जंहिं हिन वक़्तु ताईं कॉल करे ॿुधायो सभु चवनि था असां रिकॉल थी वियो। अच्छा कंहिंजी कॉल हुई? मंसूर भा ॾहरकी खां असां कॉल कई, पर कॉल जेको आहे उहो
ड्रॉप थी वई, उन्हनि जी शायदि नंढी हुई, उहो असांखे ॿुधाइणु चाहे पई, पर तव्हां वरी कॉल कयो, वरी कोशिशि कयो हिकु दफ़ो ॿीहर, शायदि तव्हांजी कॉल जेका उहा मिली वञे। ऐं कॉल करण खां पहिरीं हमेशह ॿुधाईंदी आहियां, कॉल करण खां पहिरीं पंहिंजी टीवी खां परे रहंदा कयो। अगरि तव्हां टीवी जो वॉल्यूम ऑफ नथा करे सघो, बंदि नथा करे सघो, त तव्हां उन रूम खां परे रहंदा कयो। टीवी जो वॉल्यूम मतिलबु को चांस न आहे त तव्हांजो कॉल जेका आहे उहा लॻी वेंदी या तव्हांजी कॉल मिलंदी। अगरि मिली बि वई त बाई चांस त पोइ वरी कॉल डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे, छो जो तव्हां पाण स्क्रीन ते ॾिसंदा आहियो त जेको टीवी जो वॉल्यूम ऑन करे असां कॉल कंदो आहे त पोइ सिचुएशन कहिड़ी हूंदी आहे, हैलो 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 आई हैलो, बसि ॿियो कुझु बि न। सो बहरहाल जॾहिं बि कॉल कयो टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾंदा कयो, टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾंदा कयो, या टीवी बंदि करे छॾंदा कयो, या उन टीवी वारे रूम खां ॿाहिरि हलिया वेंदा कयो ऐं सुकून सां ॻाल्हाए सुकून सां कॉल कंदा कयो। सो बहरहाल कॉल आहे काछे खां, कॉल वठंदासीं। मिठल भाजी, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? भेण तबियत सही आहे, तव्हां ख़ुशि आहियो? भेण आज कुझु तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र, तव्हांजी दुआ भाउ। अल्लाह साईं आबाद कंदो तव्हांखे, तव्हांजे चैनल खे, तव्हांजे सभिनी खे, सॼी टीम खे अल्लाह साईं ख़ुशि कंदो, आबाद कंदो। आमीन आमीन। टॉपिक ॿुधो आहे भाउ? हा भेण, टॉपिक त बिल्कुलु ॿुधो आहे। अलिफ बे यादि आहे? अलिफ बे त यादि आहे, पर आयूं झूना सुभाणे किथे भुलिजी पवे त वरी माण्हू। ठीकु आहे, को मसलो ई न आहे, ठीकु आहे, ॿुधायो। ॿियो ख़ैर भेण तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र, अल्लाह जो शुक्र आहे। हाफ़िज़ परवेज़ खे सलाम ऐं तव्हांजी डायरेक्टर मोहम्मद ताहिर पवार खे तोखे घणे में घणा सलाम, पर असांखे अॼु माफ़ कयो बसि। अच्छा चलो ठीकु आहे, तव्हांखे माफ़ आहे, पर माफ़ हिकिड़ी उन शर्त ते कंदासीं त दुआ में यादि रखंदा कयो हमेशह। हींअर मां निमाज़ पढ़ी तव्हांजी मां जेकी न चयो दुआ घुरंदो अल्लाह ताईं चैनल खे क़ाइमु करे आबाद करे। आमीन आमीन, थैंक यू भा, महिरबानी। अल्लाह ताईं तोखे आबाद कंदो, तोखे भला से आबाद। आमीन आमीन भा, आमीन, थैंक यू मिठल भा। ऐं मिठल भा काछे खां असांखे कॉल कई ऐं सिर्फ़ु दुआऊं ॾियण जे लाइ असांखे कॉल कंदा आहिनि ऐं प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि चयो मूंखे जेको आहे माफ़ी ॾियो, ऐं नथो ॿुधाए सघां। सो बहरहाल को मसइलो कोन्हे को, अगरि कोई नथो ॿुधाए या कंहिंखे अगरि यादि न आहे त उहो ईअं न सोचे त मां कीअं कॉल कयां ऐं अॼु मूंखे यादि न आहे त पोइ कीअं ॿुधायां, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। अगरि असांखे ॾिसो को बि सवाल न ईंदो त उनजो जवाबु असांखे ॿिए हंधा ख़बर पइजी वेंदी आहे, त ॿियनि जो ॿुधी ॿुधी करे यादि थींदो आहे। हिन वक़्तु अलाए केतिरनि माण्हुनि मूंखे ॿुधायो आहे त मां ॾिसी बि उन्हनि जो ॿुधां बि पई त अधु त मूंखे बि यादि थी वियो आहे। सो ज़ाहिर ॻाल्हि आहे इहे शयूं विसरी वेंदियूं आहिनि ऐं मक़सदु इहो हूंदो आहे त रीकॉल करणु। सो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हैदराबाद खां, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, दिशा आला, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु भाउ, तव्हां ॿुधायो? खैर अल्हम्दुलिल्लाह, कीअं आहियो? ठीकु। अदा टॉपिक ॿुधो आहे? हा अरे टॉपिक तव्हांजो इहो आहे त सिंधी अलुबे। सो सिंधी अलुबे त मां तव्हांखे सॼी ॿुधाईंदुसि, पर मां 4 अखर तव्हांखे अहिड़ा ॿुधाईंदुसि जेके शायदि कुझु घटि माण्हुनि जा ॿुधल आहिनि, ठीकु आहे न? अच्छा ठीकु। उन में हिकिड़ो इहो आहे रे माड़ी। हाणे रे लफ़्ज़ सां को बि सिंधीअ में लफ़्ज़ शुरू कोन थो थिए। ञे मुञ मीम सां शुरू थो थिए, मुञ ञे ञे सिंग ञे आख़िर में किथे सीन अगल थो अचे, ठीकु आहे जी। हाणे थोरो तव्हां गौर सां ॿुधो त रे माड़ी जेका आहे न जी, हेलो जी जी तव्हां ॿुधो पिया? हा रे माड़ी, असां माड़ी था चऊं पर रे सां लफ़्ज़ शुरू थो थिए सिंधीअ में, त राकूं राकूं जेको दरिया या समुंड जेके लहरूं ठाहींदो आहे न मिटीअ में घारियूं घारियूं, हुनखे लॻभॻि राकूं, इहो लफ़्ज़ शायदि घटि माण्हू खे ख़बर आहे। सिंग नंगो नंगो जेको डार्क ॻाढ़ो कलर हूंदो आहे न उनखे ॿाहिराड़े में नंगो छॾींदा आहिनि, नंगो, ठीकु। ऐं ञे लफ़्ज़ असां मुञ मीम सां थो शुरू थिए, पर ञे सां को लफ़्ज़ ञञो शुरू थींदो, जेके रड़ा भुॻड़ा थींदा न उनखे ञणका या ञणो अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ छॾिबो आहे। 4 लफ़्ज़ जेके असांजा लफ़्ज़ सिंधीअ में शुरू नथा थियनि डायरेक्ट, पर इहे 4 लफ़्ज़ ॻोल्हिया विया आहिनि, सिंधी अदीबनि ॻोल्हिया आहिनि त 4 लफ़्ज़ डायरेक्ट राकूं नंगो ञञो सख़्तु भुॻड़ा। नंगो सरवा जेको नुक़्तो डांद खे विझिबो आहे न, डांद वात बंदि करण जे लाइ जेको उनखे ञञो सॾियो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो बि अहिड़ो लफ़्ज़ आहे। ऐं उन खां अलावा जेके असां कुझु सिंधी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके उर्दू में कोन्हनि, मिसाल जी ॻाल्हि सो अलुबे त खणी मूंखे अची अची, पर 4 लफ़्ज़ असांजा सिंधीअ में शुरू थियनि था। कंहिं मौक़नि खां या जेके लुगत जा माहिर आहिनि उन्हनि खे चओ त असांजे सिलेबस में या असांजे निस्वाब में इन्हनि लफ़्ज़नि ते रिसर्च करे असांजा अलुबे में इहे लफ़्ज़ शामिल कया, ञञो राकूं ञञो
कलर जो ॻाढ़ो तेज़ कलर सही ठीकु आहे जी तो इहो तव्हां इन ते बि थोरी रिसर्च कयो हाणे अलोबेट खणी 52 अखर आहिनि उन में बि काफ़ी अखर असांजे अरबीअ जा आहिनि जॾहिं सिंधी ॿोली ठाही वई त इन खां अॻु में सिंधी ॿोली हूंदी जेका असां देवनागरी खां पोइ हुननि रूढ़ी असांखे अरबी लफ़्ज़ इस्तेमालु कया विया त अरबी बि में शामिलु कयो उन ते घणी रिसर्च थियल आहे सिंधीअ ते त काफ़ी अदीबनि मुहक़िक़नि तमामु घणी रिसर्च कई आहे पर तव्हांखे बि ॿुधे त इहो जेको इन्हनि खे अदीबनि मुहक़िक़नि खे त इहे 4 लफ़्ज़ डिस्कवर थी चुका आहिनि राकूं ञञो ङङो इन्हनि जा लफ़्ज़ आहिनि इहे इन्हनि सां बाक़ाइदे सिंधीअ में लफ़्ज़ छू आहिनि न त उहा आम तौर ते छू न आहे रे माड़ी मीमला थियूं त जे ॼ सां छू थी अचे सही ठीकु आहे आदा ख़ुशि कंदो ॾाढो सुठो आदा जबा ऐं तव्हां हर वक़्तु का नई टॉपिक खणी था अचो महिरबानी नओं शोर ॼाणो था नयूं ॻाल्हियूं में माण्हुनि खे ॿुधायो था ऐं पंहिंजी इंफॉर्मेशन बि शेयर कयो था असां सां ऐं ॾाढो सुठो थो थिए असां सिंधी चैनल ॾिसूं सभिनी खे सिंधी चैनल ॾिसणु घुरिजनि असांजी मदर ॿोली आहे जेको कोई थींदी थी वञे कोशिशि इहा कयो त हैदराबाद कराची में जेके असांजा दोस्त रहंदा उन्हनि खे चयो त कोशिशि करे ॿारनि खे सिंधी मीडियम स्कूल में पढ़ायो अच्छा अदा जबा हा इहो मां पुछणु चाहींदसि एतिरी सुठी इंफॉर्मेशन तव्हां ॾिनी तव्हां पाण छा कंदा आहियो मां बि एमए सिंधी आहियां ऐं मां पढ़ाईंदो आहियां उस्ताद आहियां बेसिकली ईअं माना स्कूलनि में कंहिं में न आहियां उस्ताद पर ईअं उस्तादी पेशे सां आहियां थोरो घणो माशाअल्लाह तमामु सुठी इंफॉर्मेशन तव्हां ॾिनी ऐं कोशिशि बि कंदासीं असां जेके 4 लफ़्ज़ तव्हां ॿुधाया ऐं तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए इहे त मौजूदु अथव तव्हां फेसबुक ते इंटरनेट ते इहे लफ़्ज़ सर्च करे तव्हां हिनखे चयो त हिन लफ़्ज़नि खां शुरू कयो राकूं ङङो ञञो इहे 4 लफ़्ज़ आहिनि जेके असांजे निसाब में नथा पढ़ाया वञनि उहे बि रे माड़ी सां ॼ सां शुरू कंदा आहिनि ईअं सिंग सीन थो छू अचे ईअं पोइ थी अचे पर ईअं कोन्हे ङे रे सां लफ़्ज़ शुरू अथव इहे डिस्कवर थिया आहिनि तव्हांखे अदीब लेखक सां काफ़ी सारा जे असांजा दोस्त मुख़्तियार मल्ला ॾाढो अदीब माण्हू उन खां बि तव्हां जेको आहे सो इन शइ जी मालूमात वठी सघो था डॉक्टर कमाल जा वफ़ात कयो उनखे बि इन शइ जे बारे में यानी काफ़ी सारा अदीबनि खे ख़बर आहे तव्हां सिंधी निसाब जा टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे चयो था हाणे जेका नई हरूफ तहजी ठाहिनि या असांजा जेका अल्फाबेट आहिनि इन्हनि में इहे 4 लफ़्ज़ शामिल कनि बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ महिरबानी थींदी अदी अल्लाह से तव्हांखे ख़ुशि करे दुआउनि में दुआउनि में थैंक यू जब्बार भाउ हैदराबाद खां अब्दुल जब्बार भाउ असांखे कॉल कई ऐं तव्हां उन्हनि जी कॉल ॿुधी तमामु सुठो उन्हनि ॻाल्हायो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे एमए सिंधी आहिनि पाण ऐं स्टूडेंट्स खे पढ़ाईंदा बि आहिनि सो बहरहाल ॾिसो उहा ई ॻाल्हि त जीअं हुननि चयो त 52 अखर त आहिनि पर 4 अहिड़ा अखर आहिनि जिन जे बारे में असांखे न पढ़ायो थो वञे न ॿुधायो थो वञे न सम्झायो थो वञे त हुननि बाक़ाइदे उन्हनि जी जेको फुल फॉर्म आहे ऐं कीअं पियो निकिरे कहिड़ो वर्ड किथां पियो निकिरे उन्हनि बाक़ाइदे असांखे ॿुधायो ऐं कोशिशि कंदासीं त जेके 4 वर्ड हुननि ॿुधाया त उहे अॻियां असां पहुचाए सघूं सो अब्दुल जब्बार भाउ तव्हां सां ॻाल्हाए इलाही ख़ुशी थी ऐं इलाही सुठो लॻो इलाही सुठी इंफॉर्मेशन ॾिनी 52 अखर त असां रखिया पर उन जी डीपली जेका इंफॉर्मेशन आहे उहा तव्हां ई ॾिनी सो बहरहाल जेको आहे असांजो अॼु जो टॉपिक पटी सिंधी जेका असां नंढपण में पढ़ी हर कंहिं पढ़ी आहे ऐं इन पटी खां सवाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिते केर बि कोन वधियो आहे ऐं जंहिंजी इहा पटी ऐं इहा पीढ़ पकी न आहे हूंदी उनजी सिंधी कची हूंदी आहे इलाही ऐं उन माण्हुनि खे न सिंधी सही ॻाल्हाइण ईंदी आहे न ई लिखणु ईंदी आहे सो जंहिंजी सिंधी सुठी हूंदी सो उहो सिंधी जो टीचर इलाही सुठो थी सघे थो ऐं जीअं मां पहिरियां बि ॿुधायो त जेको टीचर अगरि सिंधी जो तव्हांखे सुठो मिली वञे त तव्हांजी सिंधी इलाही सुठी थी सघे थी यकीनन थी सघे थी छो असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्कूल्स में एॾा होॾा हर को पढ़ंदो आहे ऐं वरी जॾहिं तव्हां किताब पढ़ंदा आहियो या तव्हांखे अख़बार में कमु कंदा आहियो या तव्हांखे न्यूज़ जे शोबे सां लाॻापियल कमु कंदा आहियो त तव्हांजी सिंधी अञा वधीक बेस्ट थी वेंदी आहे सो बहरहाल हैदराबाद हलूं था हिकु दफ़ो ॿीहर कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम आंटी नईमा बेटा वालेकुम सलाम खुश आहियो चार चङा भला सभु खेल अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु तव्हां साम्हूं हा ऐं टॉपिक वाह जो रखियो अथव ऐं असांजे नॉलेज में बि ख़ैर सभिनी खे त ख़बर आहे पर असांजे पोड़नि खे विसरी वई आहे जेकी ॻाल्हि वरी यादि पिया कयूं बिल्कुलु ऐं सच ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मां पंहिंजे बचड़नि खे पाण पढ़ायो हुयो सिंधी अच्छा ऐं अॼु उहे इलाही असां मुंहिंजे मंज़िल ते पहुता आहिनि जंहिं मंज़िल ते पहुता आहिनि मुंहिंजे करे ई पाड़ पकी आहे
सिंधी पढ़ो त पाड़ पकी थी थिए ऐं मंज़िल ते पहुची था वञनि। बिल्कुल। मुंहिंजी धीअ जेकी सा डिग्री कॉलेज में प्रोफेसर आहे ऐं मुंहिंजो पुटु जेको आहे वॾो जेको सो उहो एयरफोर्स में इंजीनियर आहे। माशाअल्लाह। अलाह उन महिरबानी आहे। पर मुंहिंजी गरीबाणी सिंधी जेकी आहे त मां उन्हनि खे पंहिंजे अलफ़ अखर जे बदकता सेखारियो मान। वाह वाह। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी बिल्कुल त मूंखे पूरी आहे। बिल्कुल मेमोरी मुंहिंजी सुठी आहे। बिल्कुल ख़बर आहे असांखे। पर हाणे ॾिसूं छा थो थिए। अमाणे ॿुधिजे अलफ़ अख बे बदक बे बुक बे भित ते तारो ते सवाब ते टोपी ते ठूठ ऋण वण पे पग जिम जुती जे जिभ जे झिरकी ने मुंज जे चतू जे छटरी है हबसी हाय खच्चर दाल दर दाल धोबी दे बेदर दे बेल जाल जर्रो रे रे लड़े माड़ी रे जंजीर सिन सिंह साद ज़्वाद तुए जुए एन रेन से काफ लाम नीम वरी काफ अब हाणे जेतिरी याद अची आंटी आंटी मुझे गाल तो दो यो ॾाढो सुठो काफ वरी काफ समझण वारा तव्हां समझी वञो काफ वरी काफ वॾो काफ ॿियो नंढो काफ वरी के खट गागऊं गड अमा मुझ असांजे दौर में ॿिए नमूने जा। हा बिल्कुल ओंगे सिंह लाम लकण मीम मस नुन नथ ऋण वण वा वाढो हे हबची अलफ अमदड़ो ये यको सब यको ऐं पक्को। ठीक आहे आंटी। इहे चवंदा थी हाणे असांजो सबक पक्को। बिल्कुल थी चवां अमा असांजो सबक पक्को थी वियो। हाणे कुझु मिस्टेक थी हूंदी त हाणे ख़ुदा ख़बर। हाँ मिस्टेक हिक हंध ता थे थेलो खाई हो थेलो खणी न वेंदो त स्कूल के पढ़ंदो आंटी। थेलो का चवंदा उन सां थे थंब चवंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे थे थंब था चयो पर इहो आहे त ॿ टे हंधनि ते तव्हां अॻिते पोइते करे हो पर ख़ैर आहे को मसलो न अची सभु था वञनि पर असांजा अॻिते पुठिते आहे न हाणे नई साइड में रखिया हूंदऊं न। बिल्कुल आंटी ॿियो ॿुधायो ठीक लॻा पिया आहियो? अल्लाह जो शुक्र बेटा सब खैर लॻो पिया मौसम बि वीआईपी लॻी पिया। वाह वाह खैर ई खैर आहे तव्हांजो बि खैर हुजे। आमीन। हाणे मां चयो त भला अमा सां थोरो इहो ॿुधाए छॾियां त असांखे बि पोड़नि खे मेमोरी वियल कान्हे का। न न बिल्कुल ज़बरदस्त माशाअल्लाह। इन करे ख़ासि मां चयो अमा सां ॻाल्हाया। असांजी आंटी आहे हरफनी मौला आंटी नहीं मां हरफनी मौला आहे। बस दुआ कर मां अल्लाह से जिंदगी आहे त पोइ इंसान खिले बि थो ॻाल्हाए बि थो। बिल्कुल ऐं ख़बरूं कचहरी बि करे थो गाना बि ॻाए थो त मौली त बि ॻाए थो। बिल्कुल सही था चओ। ठीकु आहे मां ओके आंटी सलाम सभिनी खे प्यार सभिनी खे दुआऊं अल्लाह ख़ुशि रखंदो आबाद रखंदो मुंहिंजी दुआ अथव। आमीन आमीन थैंक यू आंटी टेक केयर अल्लाह हाफ़िज़। ऐं आंटी नईमा असांजी तमामु प्यारी कॉलर ऐं असांजी कॉलर बि आहे दोस्त बि आहे मां बि आहे मतिलबु घणा रिश्ता आहिनि आंटी सां। सो बहरहाल तमामु सुठी कोशिशि कई आंटी ऐं आंटी हूअं ओवरऑल सॼी सही ॿुधाई पर अॻियां पोयां वर्ड्स जेके आहिनि उहे थी विया को मसइलो कोन्हे को। आंटी नईमा बि असांखे तक़रीबन सही ॿुधाई पटी सॼी ज़ाहिर ॻाल्हि आहे हुननि खे पढ़े टाइम थियो आहे ऐं जेके जेके असांजा सीनियर्स आहिनि उन्हनि जिन हिन वक़्त ताईं ॿुधायो आहे अॻिते पोइते वर्ड्स ॿुधाया अथनि पर ॿुधाया सही अथनि। सो इहा बि जेका मेमरी चइबी वाक़ई में। सो बहरहाल अॼु जो टॉपिक तव्हां सभिनी खे ख़बर आहे टॉपिक आहे असांजी जेका सिंधी जी पटी आहे 52 अखरनि ते लुगत असांजा 52 अखर जेके आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि 24 कलाकनि में अलाए केतिरा दफ़ा असां उहे सभु अखर जेके आहिनि पंहिंजी ॿोली में यूज़ कंदा आहियूं पर कंहिंखे ख़बर आहे त ॾिसंदासीं। हाणे तव्हां हिकिड़ो कमु कयो तव्हां पूरी पटी जेका आहे उहो या गूगल कयो या यादि कयो या कंहिं ॿारनि जा किताब कढो खोलियो पढ़ो यादि कयो तेसि ताईं मां वठंदी ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायो। वेलकम बैक रंगन वारी शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं तव्हांखे ख़बर आहे त मंडे जेको आहे असांजो कॉलर्स डे हूंदो आहे। अॼु कॉलर्स डे आहे असां वटि को बि गेस्ट न हुयो अॼु ऐं मुंहिंजा जेके कॉलर्स आहिनि उहे ई गेस्ट हुया पर अॼु जो जेको टॉपिक आहे सभिनी खे ख़बर आहे त पटी आहे असांजा 52 अखर जेके 52 लुगत ते ॿधियल आहिनि उहे तक़रीबन सभिनी खे यादि आहिनि
ऐं जिन जिन असांखे नाहे ॿुधायो ऐं न ॿुधाए सघिया उन्हनि खे हिन प्रोग्राम जे थ्रू अॼु जेको आहे सॼी पटी यादि थी वई हूंदी ऐं पंहिंजो जेको उहो दौर आहे जंहिंमें हू पढ़िया उहो सभिनी खे यादि अची वियो हूंदो। सो हिन वक़्तु ताईं जिन जिन असांखे कॉल्स कई आहे सभई तारीफ़ कई आहे, सभिनी टॉपिक जी तारीफ़ कई आहे, सभिनी जो ई पसंदीदा टॉपिक आहे छो जो असांजी पंहिंजी ॿोली आहे ऐं सिंधी ॿोली जा जेके 52 बुनियादी अखर जेसिताईं असां न सिखंदा तेसिताईं असांजो बुनियादु पको न थींदो, तेसिताईं असांजी पीढ़ पकी न थींदी ऐं तेसिताईं असां सिंधी लिखी पढ़ी न सघंदा। सो अॼु ॾिसंदासीं त अञा केतिरा कॉलर्स असांजा रहियल आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी जेका सिंधी केतिरे हद ताईं पकी आहे, केतिरे हद ताईं कची आहे ऐं केतिरे हद ताईं अचे थी ऐं केतिरे हद ताईं नथी अचे। सो 52 अखर आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंखे यादि रहण वस जी ॻाल्हि कोन्हे का, पर जिन सही तरीक़े सां सिंधी खे पढ़ियो आहे उन्हनि सभिनी खे यादि आहे। भले पोइ थोरो अॻिते पोइते लफ़्ज़ थी था वञनि पर सभिनी खे यादि आहे त कहिड़ो लफ़्ज़ जेको आहे कहिड़े लफ़्ज़ सां मिलियल आहे, कहिड़े लफ़्ज़ खां पोइ कहिड़ो लफ़्ज़ आहे, सभिनी खे यादि आहे। सो अॼु असांजो टॉपिक बि इहो ई आहे त अलफ़ अख खां वठी या अलफ़ अंब खां वठी ये यके ताईं ये यको ऐं सबक़ पको। सो खोड़ सारा बेत बि आहिनि असांजा सिंधी में, खोड़ सारियूं कहाणियूं बि आहिनि जेको पढ़ंदे इलाही मज़ो बि ईंदो ऐं मज़ो ईंदो बि आहे। हाणे बि अगरि असां पढ़ंदा आहियूं या ॾिसंदा आहियूं त वाक़ई में मज़ो ईंदो आहे। ऐं मूंखे जेके उन्हनि बेतनि जे अॻियां जेके पिक्चर्स लॻल हूंदियूं आहिनि नंढा नंढा ॻोठ ठहियल हूंदा आहिनि ऐं ॾेखारींदा आहिनि असांजा जेके हारी नारी हुते कमु कंदा आहिनि, मतिलबु मंज़र बि ॾेखारींदा आहिनि असांखे, जेको बेत लिखियलु हूंदो आहे उनजे अॻियां मंज़र हूंदो आहे उहो वधीक अट्रैक्ट कंदो आहे माण्हुनि खे, उनखे पढ़ण में उनखे सम्झण में न घणो मज़ो ईंदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण उते असां मौजूदु आहियूं उन अंदरि तस्वीर में। सो इमेजिन करे जेको माण्हू पढ़ंदो आहे उनखे वधीक मज़ो ईंदो आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम अमारा। वालेकुम सलाम, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अमारा कीअं आहियो? ठीकु ठाक? जी जी शुक्र आला जो, मां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अमारा किथे घुमायो? तव्हांजो नालो बि खयों होसीं असां। अच्छा, मां न ॿुधो, खयों हूंदव। बस अमारा बेवफ़ा आहे न, अॼुकल्ह पूरो प्रोग्राम ॾिसे नथी। न, मां कॉल मिलाइण में बिज़ी हुयमि न। अच्छा, कॉल मिलाइण में केतिरा दफ़ा तव्हां कॉल मिलाई आहे? ॾाढो सुठो ठाहियो अथव। थैंक यू। अच्छा, ठाहियो कीअं आहे भला? मेकअप आर्टिस्ट इज़हार। अच्छा, नेम छा ॿुधायव? इज़हार। अच्छा, सही सही। अच्छा, मां इहो बि पुछो त जेको आहे तव्हां केतिरा दफ़ा नंबर डायल कयो? मां इलाही दफ़ा ट्राई कंदी आहियां, हिन खां बाद में लॻंदी आहे, मतिलबु कॾहिं बि ईअं न आहे छो त तकड़ में लॻी हुजे। अच्छा, सही सही सही। चलो अमारा टॉपिक त ॿुधो आहे असांजो? जी जी बिल्कुलु ॿुधो आहे। पटी ॿुधाइणी आहे। पटी ॿुधाइणी आहे। सबक़ पको आहे? जी सबक़ पको आहे? बिल्कुलु पको आहे, पको आहे। चलो ठीकु आहे, ॿुधायो ॾिसो अमारा सही थी ॿुधाए। ओके ओके, लेट्स स्टार्ट। ओके स्टार्ट गो। अलिफ अख बे बदक बे बुक बे बेटे ते तारो थे थेलो टे टोपी थे ठूठ से सवाब पे पग जिन जुत्ती जे गिब्ब जी जिट्टी ने मन्ये से चंद्र से छटरी है हजम के खचर दाल दर दाल डोबी डाल डेडर डाल रेला डाल डागो दाल जरो रेला डेमाड़ी जे जंजीरी सीन सीटी सीन सीन सातसू जाजई तुए तो जुए जालिम इन के गेन गाली तो फैन फानुसो फेसिथो काफ कलम काफ किताब खे खट गाव गडो गे गऊं गे घोड़ो ने सिंगलाम नकुन मी मस्त नून नथ ढूंढ वण वावाडो हे हाथी अलिफ नडड़ो ये यको अमारा जो सबक पक्को। वाह 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 अमारा, वाह, गुड गुड। अच्छा अमारा सची सची ॿुधायो, ॾिसी पढ़ी या यादि अथई? न मूंखे यादि आहे, मूंखे अरबीअ जी पटी बि यादि आहे। छा यादि आहे? अरबीअ जी जेका हूंदी आहे न पटी, हुनखे पटी त न चइबो, हिजा चइबो आहे। हा सही सही, उहो बि यादि आहे? बिल्कुलु। सॉरी यार, असां अरब हुजूं आहे त वरी उहा बि ॿुधो आहे, पर असां सिंधी आहियूं। तो पर सेम ई हूंदी आहे, बस अखर थोड़ा घटि आहिनि या हेॾां जा होॾे आहे त इहा ई पटी। बिल्कुलु। अच्छा ठीकु, तमामु सुठो ॿुधायो तव्हां ऐं तव्हांखे यादि आहे पटी। ऐं तव्हां जीअं तव्हांखे असां चवंदा आहियूं त टैलेंटेड खां पोइ जेको सिंधी में चवंदा आहिनि त भई हर्फ ॾे मोला, तव्हां बि आहियो। सो नो डाउट। अच्छा बिल्कुलु। अच्छा ॿियो भला असांजी सिंगर किथे आहे? सिंगर इहो ॿुधायो। सॉरी, तव्हांखे बि यादि आहे या न? न मूंखे यादि न हुई, पर हाणे त मुंहिंजे हथ में आहे न, हाणे त उहो पढ़ी ऐं मिंट में ॿुधाए सघां थी। पढ़ी ॿुधायां? हा हा सही सही, ईअं बि थींदो आहे, ॿुधी ॿुधी यादि थी वेंदो आहे। छाकाणि यादि हूंदी आहे पर विच मां किथां वरी जेके आहिनि अखर मिस थी वेंदा आहिनि। पहिरियां मूंसां बि ईअं हूंदो, पर पढ़ी पढ़ी हाणे बसि सही थी वई आहे। बिल्कुलु। अच्छा तव्हां लास्ट कॾहिं पढ़ी पटी यादि आहे कुझु केतिरो टाइम पहिरियां?
मां तकरीबन मुंहिंजा कज़िन्स आहिनि न, मां उन्हनि खे मतलब अच्छा, पढ़ाईंदा रहंदा वग़ैरह कराईंदी आहियां, त मां अक्सर ई मुंहिंजे नज़रनि जे अॻियां इहा पटी हूंदी आहे। हाँ, पोइ त तव्हांखे यादि ई हूंदी। अच्छा, बिल्कुलु, तव्हांजी इन लाइ सिस्टर, वधीक क्लियर थी। अच्छा तव्हांजी सिस्टर किथे आहे? उहा हेठा। उहा हेठा, मूंखे ख़बर हुई तव्हां मथे हूंदो, उहा हेठि हूंदी। अच्छा जी जी, सही सही। अच्छा, कुझु ॿियो चवणु चाहींदो? ॿियो सभु ख़ैर आहे। सभु ख़ैर आहे। छा खाधो पीतो भला अॼु? अॼु गोभी। गोभी? जी गोभी। वाह, सार भाचे तो मुझी पसंद आ, मुझी ना है। अच्छा, यो भला इन्हनि जी नेचर असां सां ई मिले थी। भाई आलू, गोभी, हाँ, आलू वांगण, भिंडी, टमाटो सब इनके पसंद है। वेजिटेरियन। सेम असां वांगुरु ई इन्हनि जी नेचर, असांखे बि अहिड़े क़िस्म जूं शयूं मतलब पसंदि हूंदियूं आहिनि, स्पाइसी ऐं अहिड़े क़िस्म जूं। अच्छा, तव्हां ख़ुशी में खाईंदा आहियो मजबूरी में? छा मतलब पसंद आहिनि सभु शयूं या मतलब घर में जेको पचंदो आहे बसि उहो खाइणो आहे? न न, मूंखे पसंदि आहिनि, मूंखे मतलब ॿियनि खां भिंडियूं वग़ैरह इहे वधीक सब्जियूं पसंदि आहिनि। अच्छा, मतलब गोश्त खोर न आहियो तव्हां? न न, बिल्कुलु न। मुर्गी त तकरीबन असां में मतलब सभई घटि ई खाईंदा आहियूं। ईअं सम्झो जीअं वाणिया न खाईंदा आहिनि गोश्त, ईअं असां मुर्गी न आहियूं खाईंदा। अच्छा, वाह वाह वाह, जबरदस्त। चलो, तव्हांजी भला फेवरेट सब्जी? मुंहिंजी मां सभु खाईंदी आहियां। मुंहिंजो मतलब जीअं गोभी आहे उहा मां न खाईंदी आहियां, पर माना दिलि सां न खाईंदी आहियां। ऐं अहिड़ी का ॿी हिकिड़ी का जीअं थी वेंदी, बाक़ी ॿियूं सभु खाई वेंदी आहियां। पर मुंहिंजो जेको फेवरेट आहे उहा मां घणो मच्छी खाईंदी आहियां, मच्छी। अच्छा, सही सही। मच्छी खाईंदी आहियां, मूंखे वणंदी आहे। असांजी पूरी फैमिली मतलब असां एतिरी सब्जी कोन पसंदि कंदा आहियूं। अच्छा, मतलब तव्हां वरी गोश्त खोर आहियो? असां गोश्त खोर ॾाॾे जे ज़माने खां वठी असांजो ॾाढो गोश्त खोर हूंदो न। अच्छा। हाँ, उहो बि एतिरी मतलब सब्जी पसंदि न कंदो, उहो बि घणो मतलब सुठो खाईंदा, बसि गोश्त मच्छी हे हो मुर्गी। पोइ वरी बाबा वारा शौकीन। वॾनि वारी नेचर तव्हांजी हलंदी हाँ, पई अचे। वरी बाबा वारा न, असां सुठो खाराए पहिरियों त पोइ हाणे असां बि हुन में। पर हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे, कंहिंखे सब्जी वधीक पसंदि हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, हर कंहिंजी पसंदि आहे। ज़रूरी न आहे त जेको हिक खे पसंदि हुजे सभु उहो ई खाइनि। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, हिकिड़ी असांजी सिस्टर आहे, उहा मच्छी बि न खाईंदी, उहा मतलब मुर्गी बि न खाईंदी आहे, ऐं उहा बि वेजिटेरियन आहे। अच्छा, सही। हाँ, बस सार भाउ चए तो। मेहक भी ना खाईंदी, न मुर्गी न मच्छी। अच्छा, हमारा सार भाउ चए तो, सार भाउ चए तो तव्हां बस मायूं छल न मिलो, पोइ बस तव्हां बस मतलब पोइ ॾिसो न, असांजे वरी ॾिसो विच मां उन्हनि जे कम जी बि ॻाल्हि निकिरी आई, उन्हनि जी पसंदि बि असांजे ॻाल्हियुनि में हली आई। हाँ, उहो ई न, हाणे ॾिस बुख कान मरंदो, तव्हां वटि ईंदो त हर हिनखे सब्जी खाइण जे लाइ मिलंदी। हाँ बिल्कुलु। असांजे अचण जो रुख न करे, असां वटि रुगो गोश्त हूंदो। खिले त। सही सही। अच्छा, ॿियो इहो ॿुधायो त तव्हांखे जेका हिकिड़ी डिश हूंदी आहे मुगले आज़म, उहा ठाहिण ईंदी आहे? मतलब तव्हां बि काफ़ी एक्सपर्ट आहियो न कुकिंग में। मुगले आज़म कहिड़ी, जेको चिकन में अंदर हू चांवर विझंदा आहिनि? हाँ, मतलब चिकन सां ई ठहंदी आहे, हुन में ड्राई फ्रूट वग़ैरह बि ऐड थींदो आहे? न, मां कॾहिं ट्राई न कई आहे, हर बार मां छो कूड़ ॻाल्हायां। सॉरी। हाँ, सही सही। हो मेहक खे काफ़ी शौक़ हुयो न, त उहा पुछे पई। न न, मां कॾहिं ट्राई न कई, ऐं यूट्यूब ते इलाही सारियूं पयूं आहिनि, तव्हां ॾिसी वठे न। हाँ हाँ बिल्कुलु, हुन ॾिठी हुई, पर मतलब ईअं मां पुछां पई त मतां तव्हांखे बि ख़बर हुजे त वधीक तव्हां खां गाइडेंस वठे। अच्छा, ॿुधो, सार भाउ चए थो बसि हमारा के घुरायूं था, तव्हां ॿई कचहरी कयो, शो खे बंदि था कयो। मूंखे बि बिल्कुलु ईअं ई लॻो, घरेलू शो थी वियो, जीअं कार मिलाए बिल्कुलु। बि कंहिं फ्रेंड ॾे हीअं थियो उअं ई थी वियो आहे। ठीकु आहे, हिन जे लाइ जो मां मुंहिंजा वञां थी, ॿियनि कॉलर्स खे बि मौक़ो मिले। बिल्कुलु, मुंहिंजा सभु कॉलर्स आहिनि लाइक फैमिली, सो तव्हां सभु मुंहिंजी सिस्टर्स वांगुरु आहियो, तो वॾी महिरबानी कॉल करण जी, ॻाल्हाइण जी। थैंक यू। ओके जी, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। हमारा थैंक यू, पंहिंजो ख्यालु रखिजो, ऐं हमारा सां ॻाल्हाइण सुठो लॻो। वाक़ई में ईअं लॻे पियो ॼण मतिलबु शो में न, असां घर में ई वेठा आहियूं, सां कचहरी कयूं, जीअं पंहिंजी नंढी भेण सां कचहरी कबी आहे, ईअं ई हमारा बि मूंसां कचहरी करे पई। सो बहरहाल वाक़ई में छोकिरियूं या मतलब लेडीज़ जिथे मिलंदियूं आहिनि, या त कुकिंग जी ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, या त ड्रेसिंग जी ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, हेयर स्टाइल मेकअप इन जी ॻाल्हि थींदी आहे। पर मेकअप ऐं हेयर स्टाइल खे वधीक एतिरी हाणे अहमियत कोन थी ॾिनी वञे, हाणे वधीक कुकिंग खे अहमियत ॾिनी वञे, छो जो जंहिं छोकिरी खे कुकिंग नथी अचे उहा शायदि मुंहिंजी नज़र में कुझु बि न आहे, खणी उहा छा बि हुजे। सो बहरहाल थोरी घणी अचणु खपे न, जो ॾिसो कॾहिं तव्हां तहिड़ी का महिल अची वञे त तव्हां चुप करे वेठा हुजो, जेसि ताईं कोई न अचे तव्हांखे पचाए न ॾे, तेसि ताईं तव्हां बुख ते वेठा हुजो। थोरो घणो अचणु खपे, ज़रूरी न आहे त तव्हां वॾा शेफ हुजो, पर थोरो घणो अचणु ज़रूरी आहे।
सो बहरहाल हलूं था नवाब शाह आई तमाम प्यारी कॉलर असां जी मिसेस रहमान। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदीज़रा वालेकुम सलाम, खैरियत से हो? ठीक ठाक? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो ठीक ठाक? ठीक है, जबरदस्त टॉपिक रखियो था ऐं मां गानो भी गाइण चाहींदसि। बिल्कुल। मेरे बचपन के दिन कितने हाय वाह वाह अच्छे दिन, बिल्कुल मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे दिन, आज बैठे बिठाए यूं याद मेरे बिछड़ों को मुझसे मिला दे कोई, मेरा बचपन कोई ला दे कोई। वाह वाह वाह। बचपन के दिन अदेजरा मूंखे याद न पर ॾिसी न ॿुधी ॿुधी हाणे थोरो याद थी वई आहे। सही सही बिल्कुल। अच्छा उहे ॾींहं याद अची विया न तव्हां ॿुधायो पट्टी जो ॿुधी करे? जबरदस्त जबरदस्त, हा रोअण बि अचे पियो ऐं याद बि अचे पियो। ख़ुशी दा घोड़ा मतलब मार खाधी हिन पट्टी जे करे, मार थोड़ी खाधी साईं हुनव असांजा अमान लॻरो ई साहब। अच्छा चवंदा त विचा खाई था वञो अखर ऐं घणी मार खाधी असां। बिल्कुल सही। अच्छा कुछ याद है अॼु? जी जी अलिफ अंब बेबदक बेबदक बोलड़ो ते तारो थे थंब ते टोपी ऐं थे टूल से कमर पक्को जिन जहाज जे जिभ जे झिरकी जे जन्नत जे चत्तू जे छट्टी है हजम खचर दाल डर जे दोबी दे डेडर दाल डेल जे ढगो ज़लज़लो जे ज़ंजीर डे माड़ी रे रेल सीन सीटी सीटियो स्वाद सूफ ज़ज़ीफ तोतो ज़ुए ज़रूफ एन करे गालीचो फे फानूस फे पीतो काफ कलम काफ कुत्तो के खटक ये गाँव ये सिंह के घोड़ो गाफ गडर लाम लकुड़ नीम मस्त नू नथड़ वण आई आहे कोन आई हे सब्जी साले चाइंदो हमजा सा अट ये जको सबक पक्को या सबक कच्चो कच्चो। हाँ मां मेरी सॉरी कई दिलो। अच्छा न न सुठी कोशिश कई तहां जबरदस्त बुधायो आई ता ये बुधायो पे न सबनी पढ़ियो पे त मां उन में याद कयो थोरो घणो। अच्छा तहां बुधायो सही बुधायो पर मतलब हिक ब लफ्ज खाइयो ऐं थोरो अॻिते पोते बुधायो बाक़ी हुओ सही हुयो। हाँ बाक़ी मुंहिंजो नंढड़ो पुटु हूंदो न मतलब हाणे त माशाल्लाह 7th ते अची वियो त हुनखे बि यादि न थींदी हुई त असां ॿई मिली यादि कंदा हुआसीं। अच्छा हाणे किथे आहिनि उहे? ट्यूशन वेला। ट्यूशन वेला। अॼु आ त मां ज़रूर तव्हांखे हा बिल्कुल ॿुधूं आ उन खां। सही सही सही। हाँ तव्हां चयो पे न मां ही टॉपिक रखंदुसि त हुन मूंखे चयो पे अम्मी मां तव्हांखे यादि कराईंदुसि पर सैटरडे संडे ईअं गुज़री वियो जल्दी। सही बिल्कुल। अच्छा ॿ ॾींहं आहिनि छुट्टी जा पर जल्दी गुज़री वेंदा आहिनि पर पोइ बि कॉलर्स चवंदा आहिनि ॿ ॾींहं न हुजे छुट्टी। जी जी हाँ बसि तव्हांजे शो जो वाकई इंतज़ारु रहंदो आहे दीदी सॼो ॾींहुं असां कमकार में बिज़ी हूंदा आहियूं न। बिल्कुल। त तव्हां यकीन न कंदो तव्हांखे मुंह ते नथा चऊं पर ज़बरदस्त इंतज़ारु रहंदो आहे। बस तव्हांजी मोहब्बत तव्हांजो कुर्ब कुड़ी हूंदा तव्हांजो प्यार इहो वॾी महिरबानी एतिरो पसंदि कयो था ॾिसो था प्रोग्राम खे। हाँ इंशाल्लाह ज़रूर ऐं ॾिसंदा रहंदासीं। ओके दीदी। ओके अल्लाह हाफ़िज़। थैंक यू। सलाम प्यार। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच। ऐं असांजी तमामु प्यारी कॉलर मिसिस रहमान फ्रॉम नवाब शाह ऐं मिसिस रहमान बि इलाही सुठी कोशिशि कई ऐं ॿुधायो सभु सही पर उन्हनि में थोरो अॻिते पोते जेको आहे थी वियो को मसइलो कोन्हे को ऐं मेन मक़सदु इहो आहे त लफ़्ज़ यादि हुजणु खपनि त ही लफ़्ज़ आहिनि कोई हटी करे उन्हनि खां नथो ॿुधाए लफ़्ज़ सभिनी सही सही ॿुधाया आहिनि तरतीब वार जेको आहे घटि माण्हुनि ॿुधाया आहिनि उन्हनि जा नाला लिखिया आहिनि ऐं बाक़ी ओवरऑल सभिनी सही ॿुधायो पर थोरो अॻिते पोते थी विया आहिनि त उनजो को एतिरो ख़ासि टेंशन न आहे पर जेको आहे फस्ट में असांखे कंहिं ॿुधायो उनजो नालो मां लिखियो आहे आख़िर में मां तव्हांखे ॿुधाईंदमि अमारा बि सुठियूं ॿुधायो ऐं इन खां अलावा जेको आहे गुल हसन हुयो लाड़काणे खां उन बि असांखे सुठो ॿुधायो अनीता जेको आहे उनखे त यादि हुई पटी पूरी उन बि ॿुधाई उनखां अलावा खोड़ सारा जावेद गंबट खां हुयो उन्हनि असांखे ॿुधायो सिद्दीक़ सोलंगी भाउ उन्हनि बि ॿुधायो तमामु सुठे तरीक़े सां
तो बहरहाल सभिनी सुठो ई ॿुधायो आहे, पर जिन जिन थोरो मिस्टेक मुराद इहो त अॻिते पोइते वर्ड्स थी विया आहिनि। बाक़ी ओवरऑल सभिनी जो जेका आहे पटी यादि आहे ऐं सभई इहो पिया चवनि त इलाही सुठो बि लॻे पियो। ऐं जीअं मिसिस रहमान ॻाल्हि कई त रोइण बि अचे पियो, छो जो उहे सभु ॾींहं जेके आहिनि असांखे यादि था अचनि। हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा ॾींहं त हुननि कहिड़े तरीक़े सां पढ़िया, कीअं नंढा हुया, कीअं पोइ पटी पढ़ी करे वॾा थिया। सो बहरहाल काइनात आहे लाइन ते गड़ी यासीन खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो काइनात, ठीकु आहियो? जी जी बिल्कुल, मां बिल्कुल ठीक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? मां बिल्कुल ठीकु काइनात, तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? आई एम सॉरी, लाइट न आहे। लाइट न आहे, अच्छा काइनात। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे पटी, जेका तव्हां पढ़ी हूंदी न नंढे लाइ। जी। त अलफ खां वठी ये यके ताईं ॿुधाइणी आहे, यादि आहे? अधु यादि आहे। अधु यादि आहे, चलो ॾिसूं था केतिरी यादि आहे, पढ़ी ॿुधायो। अधु यादि न आहे, आई एम सॉरी, ग़लती थी वञी मूंखां। अच्छा चलो ठीकु आहे, को मसलो कोन्हे। ॿियो छा कंदा आहियो, छा पढ़ंदा आहियो? मां 7th क्लास में पढ़ंदी आहियां। 7th क्लास में पढ़ंदा आहियो। अच्छा हा, पोइ हाणे त पटी छॾी आहे यार, तव्हांखे यादि न आहे? ये विसरी वई आहे न, हू यादि हूंदी पढ़ी वञूं। अच्छा ABC यादि आहे भला? ABC यादि आहे? हेलो काइनात, ABC यादि आहे? न। हाँ? ABC यादि एक्चुअली विसरी वई आहे न, मां लॻो पढ़ाई न कई आहे न त विसरी वई आहे हाणे। न त 7th क्लास में बाक़ी कीअं थी पढ़ी? अल्लाह, वो तो इंग्लिश था पढ़ूं न। त ABC भी त इंग्लिश आहे न, ॿियो छा आहे? वो अलग-अलग अखर हूंदा आहिनि। अल्लाहु अकबर। अच्छा भला ABC में घणा अखर आहिनि, सिर्फ इहो ॿुधा। 24, 26 24 24, 26 24 पक्का है जी। अच्छा चलो ॿुधा 24 ते सफ़ा नंढड़ा आहिनि, ॿुधा जल्दी कर। अॼु मां टीचर थी ॿुधायो ॿुधायो अंगा ॿुधायां? हा हा ABC ॿुधायो पूरा। ABCD याद न आई ना। बस बस का छा नालो आहे? काइनात। काइनात तव्हांजो नालो केॾो सुठो आहे ऐं जेको आहे पढ़ाई में मतिलबु तव्हां कमज़ोर आहियो न? दिलचस्प न, कमज़ोर स्टूडेंट आहियां। कमज़ोर आहियो वाकई में? मतलब छो? छो डंडो खाईंदी आहियां। पोइ वॾी थी करे छा थींदी? छा सोचो अथई, कहिड़ी जॉब कंदीअ? हाँ, कुछ सोचो ना है, बाकी पढ़ाई एंटर ताईं मैट्रिक करे एंटर बस तो। अच्छा न पहिरियां ई सोचे रखियो आहे एंटर करे ऐं पोइ बस पोइ छो? पोइ पढ़ाई जो फ़ाइदो? बस मिड़ेई असांखे नालो पढ़णो लिखणो, बस असांखे छा? चलो ठीकु आहे, तव्हांखे छा ठीकु आहे। भला ॿियो छा शौक़ु आहे? ॿियो कुझु शौक़ु आहे कुकिंग जो, कुझु सिलाई जो? मूंखे तव्हां वांगुरु रूबिया बि वांगुरु एक्टिंग जो शौक़ु आहे। एक्टिंग जे लाइ बि त ज़रूरी आहे तालीम। तव्हां ईअं हिते अची करे छा कंदव जॾहिं तव्हांखे कुझु पढ़ण लिखण न ईंदो त छा कंदव? तालीम हासिल कयां थी न। ईअं कीअं तालीम हासिल कयो? तव्हां ABC न ॿुधाईंदो? तव्हां खां तव्हांजी जेको आहे बॉस पुछंदो ABC ॿुधायो, उहा बि न पुछंदो। हाणे ॾिसो इहो त पोइ ग़लति आहे न। यादि कंदमि न। यादि कंदमि, चलो ठीकु आहे, तव्हां यादि कजो ऐं दिलि लॻाए पढ़ो। जी 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 जी। जेको अदा कॉल ठाहींदो आहे साहिब भाई, एॾो क्यूट ॻाल्हाईंदो आहे, त हिनखे लास्ट में तव्हां ॾेखारियो न असांखे स्क्रीन ते त कीअं आहे, क्यूट त ॻाल्हाईंदो आहे। अच्छा सारबा? हाँ न सारबा खे असां स्क्रीन ते नथा आणे सघूं। छो? टीवी बंदि थी वेंदियूं, सड़ी वेंदियूं टीवी सभिनी। न न सड़ी वेंदियूं, टीवी सड़ी वेंदी सभिनी जी, पोइ वरी सभु असांखे बदुआ ॾींदा। न अजरावती हेॾो क्यूट ॻाल्हाईंदो आहे त ख़ूबसूरत बि हूंदो न, हैंडसम बि हूंदो। यार भेणनि सां ॻाल्हाइबो आहे त हमेशह सुठो ई ॻाल्हाईंदो आहे ऐं मूंसां एॾो विढ़ंदो आहे, पर वरी मूंसां सुठो ॻाल्हाईंदो आहे छो जो मां मुंहिंजी भेण आहियां। त पर माना ॾिसण जो एॾो सुठो कोन्हे को। न हूंदो न ज़रूर, एतिरो प्यारो क्यूट तो ॻाल्हाए। अच्छा वो एॾो खिले पियो हिनमहिल मुंहिंजे साम्हूं आहे, ॾाढो खिले पियो, चए पियो असां तारीफ़ करी पई मुंहिंजी। मुंहिंजो हा न ॾिसो न मां तव्हांजी तारीफ़ थी कयां।
हाँ तमाम सुठो ॻाल्हाईंदो आहे। इंशाल्लाह ज़रूर ऐं कॾहिं पंहिंजी टीम खे असां विहारींदासीं पंहिंजे प्रोग्राम में इंशाल्लाह ज़रूर। टीम खे विहारे न विहारे पर शाहिद भाई खे थोड़ा आखिर लास्ट में ॾेखारियो। ठीक है ओके ओके अल्लाह हाफिज़ कायनात अल्लाह हाफिज़। आई थैंक यू कायनात इलाही सुठो लॻो इलाही मज़ो आयो तव्हां सां ॻाल्हाईंदे ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे बट असां ब्रेक खां पोइ ॻाल्हायूं। वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं अॼु असांजो जेको टॉपिक आहे ओवरऑल सभिनी खे वणियो सभिनी खे पसंदि आयो ऐं सभिनी खोड़ सारी तारीफ़ कई टॉपिक जी ऐं सभिनी जो दिलि ख़ुशि थी वियो छो जो सभिनी खे पंहिंजो नंढपण यादि अची वियो ऐं रिकॉल सभिनी खे थियो त असां पटी कीअं पढ़ी हुईसीं असां अलफ़ अख खां वठी यके ताईं कीअं पढ़ियोसीं। सो बहरहाल हिन वक़्तु हलूं था दुबई ऐं ॾिसूं था त दुबई वारनि जी पटी जेका आहे उहा केतिरे हद ताईं पकी आहे या न। मीर मोहम्मद भाउ खे वेलकम कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु अजरा तो कीअं आहियो ठीक ठाक आहियो? मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक आहियो? मुंहिंजो पूरो टीम भी ठीक आहे जी। अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां ॿुधायो? अल्लाह पाक जा महिरबानी वॾी तव्हांजो दुआऊं हमेशह ख़ुशि हुजो ऐं इहो चवणु चाहींदुमि त अॼु उरूज जो बि तबियत सही न आहे अल्लाह साईं हुनखे बि ख़ुशि रखे भाउ अली गुल खे बि आमीन। जी अॼु शुरू कयूं पंहिंजी पटी पढ़ियो अॼु जी हेलो जी जी अदा अभी पटी पढ़ शुरू कयूं बिल्कुल बिल्कुल शुरू कयो भाया शुरू कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मालिक अख बे विदक बे बुक बे बेत से तारो से थेलो से टोपी से टूट से सवा पे पग जिम जिती दे देली दे दी पुछ चंद्र से छतरी से हजव के खच्चर दाल दर दाल धोबी दा दे ड्राट रेल दाल जरो रे रेला रे वाड़ी से जल्दी सिरसिती सिरसी तवासु जवाब तू तो जो जालिम मैंने न गान गनीचो फान फनीचो फेसितो काफ कलम काफ कुतो के खट गाफ गदे के गऊ के घोड़ो में सिंगलाम लकुड़ में मसनु नसनु नवण वा वाडो है हाथी अलिफ नंडड़ो ये यको मीर मोहम्मद मुगेरी जो सबक पको दुबई खां थी। वाह 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 जबरदस्त ऐं बिल्कुल सही ॿुधाई था। अभी मां तव्हांखे ॿियो शेर ॿुधाईंदुमि बिल्कुल जेको आहे न पुराणो माना सिंधी लीडर किताब जो आहे उहो मां तव्हांखे शेर ॿुधाईंदुमि सबक 28 जो आहे जी बिल्कुल ॿुधायो। पर अथस पर पोपट भी नाहे पर अथस पर पोपट भी नाहे उभ में उॾेरे थो पर पखी भी नाहे भला अवी ॿुधायो त उहो छा आहे? बिल्कुल अभी ॿियो वरी चए थो ख़बरूं चारूं रोज़ ॿुधाए ख़बरूं चारूं रोज़ ॿुधाए मिठड़ा मिठड़ा गीत सुणाए भला ॿुधायो उहो छा आहे? बिल्कुल रेडियो जी अभी असां ये बचपन में पढ़ियासीं बिल्कुल बिल्कुल पढ़ियो आहे सही सही था चओ जी अभी सभिनी के अस्सलाम वालेकुम या अली मदद अभी सभिनी के दुआ है अल्लाह से खुश करे आमीन। मौसम भी तमाम खराब है बस अल्लाह से सभिनी के सेहत दे रब्बिल आलमीन आमीन आमीन। थैंक यू भा मीर मोहम्मद भा जी पट्टी ॾाढी सुठी हुई ऐं वाकई में ई बिल्कुल अलफ़ अख खां वठी यके ताईं उन्हनि खे सबक जेको आहे पको हुयो ऐं बेत बि उन्हनि ॿुधायो भला ॿुधायो त छा आहे इहो त साईं रेडियो आहे हा इहो बेत जेको आहे पढ़ियल आहे थोरो थोरो यादि अचे थो ऐं सो बहरहाल बेत बि उन्हनि तमामु सुठो ॿुधायो ऐं जेको आहे पटी बि सॼी यादि हुयनि जिन जिन ॿुधाई आहे सॼी पटी जिन खे यादि आहे उन्हनि जा नाला सभिनी जा मां लिखिया आहिनि आख़िर में सभिनी जा नाला मेंशन कंदासीं। टाइम बि बिल्कुलु ख़तमु थियण वारो आहे पर कॉल वठंदासीं। बशीर पठान भा बदीन खां हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो? बस अल्लाह जो एहसान। जी भा मौजू तव्हां माशाल्लाह तमामु प्यारो मौजू आहे तो असांजी सिंधी ॿोली जेकी आहे केतिरी प्यारी ॿोली आहे जेके अॼु बि जेके माण्हुनि खे लफ़्ज़ यादि आहिनि। बिल्कुल जी भा ॿुधायो। हा जी अलफ़ अख बे बदक बे बुक बे बित थे तारो थे थेलो थे टोपी थे ठूंठ थे सवाब पे पग जिम जुती जे जिब जे झिरकी जे जन्म जे चंद से सती हाय हजम का खच्चर दाल दर दाल धोबी दे डेडर दे डेल दे ढगो दाल जरो रे रेल रे माड़ी रे रंजीर सिमसी सिमसी साद सूफ याद रईफ सोई तोतो रोय आलिम एन एनक गेन गालीचो से फानोस से फीथो का कलम का कुत्तो के खत गाफ गदा गे गऊ गे घोड़ो में सिंग लाम लकड़ मीम मस नून नथ रेवण वा वाडो हे आखी हलमदो ये यको।
वाह 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 बशीर भाउ तमामु सुठो ज़बरदस्त पक्को आहे सबक तव्हांजो बिल्कुलु ॿियो ॿुधायो भाउ बस खैर लॻो पियो दोन तव्हां कुझु चयो त बस सही आहे अल्लाह जो शुक्र अल्लाह शुक्र थैंक यू भाउ बशीर भाउ ऐं अल्लाह सेठा ख़ुशि रखे ऐं बशीर भाउ बि जेको आहे बिल्कुलु सही पट्टी ॿुधाई ऐं वर्ड बाय वर्ड ॿुधाई ऐं कोई बि फंबल वग़ैरह न कयसि बाक़ी सोचे सोचे सम्झे सही पढ़ी वियो सो बहरहाल असांखे हिन वक़्त ताईं जिन जिन कॉलर्स कॉल कई आहे सभिनी पट्टी सही ॿुधाई आहे सभिनी खे यादि आहे पढ़े गूगल कई आहे या ॾिसी ॿुधाई आहे या कुझु बि बहरहाल माना सही ॿुधाई आहे सो अञा हिकु ॿ कॉल वठंदासीं छो जो अञा प्रोग्राम जा कुझु मिंट बाक़ी रहनि था टाइम अॼु ईअं ख़तमु थी वियो का ख़बर कोन पई 2 कलाक गुज़री विया ऐं मूंखे बि ख़बर कोन पई सार भाउ चयो मूंखे ख़बर न पई पर वाकई मूंखे बि ख़बर न पई अनीता जी अम्मी जो कॉल आहे अच्छा फर्स्ट टाइम अनीता जी अम्मी कॉल कई आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम संदरा तव्हां कहिड़ी रखिया नंढपण यादि अची वियो मां बि यादि सां ॻाल्हाए ॾिसां अच्छा वाह वाह सुठो कयो इलाही सुठो कयो बिल्कुलु ठीकु बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो मैं बि तुंहिंजी ठीकु आहे नी बिल्कुलु ठीकु असां बि ठीकु आहियूं बसि नंढपण यादि अची वियो एक्चुअली मां अम्मा जी हिकिड़ी धीउ हुयसि हुनजे करे मूंखे तमामु घणो चाहींदी सॼे ॻोठ खां वधीक हूंदी हुअमि स्कूल में हुनजे करे मां चयो अॼु ॻाल्हाए ॾिसां भला मां बि नंढपण यादि अची वियो सही सही बिल्कुलु अच्छा पटी ॿुधायो तव्हां हा पटी ॿुधायो हा पटी ॿुधाईंदासीं जी जी ॿुधायो अल्फ़ बे बदक बे बुक बे बित ते तारो थे सवाब में पग जीव जुती जे बजे जिरकी में मुन के चंद्र से छतरी हे अजम के कचर दाल दो भी डाला कर डाल दो दाल दर रे रबड़ रे मारी जे जमीर सिंची चिंची ता सब सदा तुए तो दुए गाल माइना न कहीं गाल के से फानो तो से तो साफ कलम का तो के खत गाव गल ने सिंगल नाम लको के घोड़ो में मस के घोड़ो ने सिंगल नाम लको मैं मस न तरुण वन वाड वे आती अल्फ गंडो ये यक्को वाह 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 जबरदस्त अनीता जी अम्मी जो भी सबक पको हुयो वाह वाह जबरदस्त माशाल्लाह आई वडी मेहरबानी अनीता जी अम्मी से कॉल कई है अनीता भी असा के बिल्कुल सही पट्टी बुधाई आई अनीता जी अम्मी भी सही बुधायो अच्छा असा के जिन जिन सही का सही बुधायो फर्स्ट में हुयो असा के लाड़कानी का गुल हसन आई उनी का पो अनीता जी कॉली त अनीता सही बुधायो उनी का पो जो है असा के जब्बार भा बुधायो उनी का पो असा के जावेद गंबट खा उनी का अलावा सिद्दीक सोलंगी उनी का पो बशीर पठान भा उनी का पो मीर मोहम्मद भा आई जो है ओवरऑल सबनी बुधायो हां आंटी नईमा भी सही बुधायो आई मिसेस रहमान भी सुठी कोशिश कई आई जो अली गुल भट्टी भा जी वाइफ भी सुठी कोशिश कई सबनी सुठी कोशिश कई सबनी के जो पेंजो नंढपण वारो जो दौर है उहो याद अची वियो अॼु प्रोग्राम में मूंखे सार भा खे इलाही मज़ो आयो असां इंजॉय कयोसीं प्रोग्राम खे ऐं नोमान बि वेठो आहे उन बि इंजॉय कयो अमानुल्ला मूंसां गॾु आहे उन्हनि बि इंजॉय कयो ओवरऑल पूरी टीम असांजी जेको आहे अॼु जे प्रोग्राम खे इंजॉय कयोसीं सो ज़िंदगी रही त वरी सुभाणे कंहिं नए टॉपिक सां गॾु हूंदासीं किन महिमाननि सां गॾु हूंदासीं किन नयनि ॻाल्हियुनि सां गॾु हूंदासीं तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ बाय बाय